पाकिस्तान हमेशा जिंदाबाद रहे, पाकिस्तान हमेशा जिंदाबाद रहे। अस्सलामु अलैकुम ऐं गुड आफ्टरनून तव्हां सभिनी खे। ऐं जेको आहे सो अॼु जी तारीख़ 9 में उहो ॾींहुं आहे जंहिं हिकिड़ी राति हुई जंहिं ॾींहुं पाण पंहिंजी सॼी क़ौम सुकून सां पंहिंजनि घरनि में सुकून जी निंड सुतल हुई, छाकाणि उन्हनि खे यकीन हुयो त सरहदनि ते जेकी वेठा आहिनि, सरहदनि ते असांजा जेकी फ़ौजी आहिनि उहो पंहिंजा घर ॿार पंहिंजा प्यारा छॾे करे असांजी हिफ़ाज़त जे लाइ, असांजे मुल्क जी हिफ़ाज़त जे लाइ मौजूदु आहिनि। जॾहिं त मामिलो हलंदड़ हुयो खोड़ ॾींहंनि खां, इहा जेका इंडिया जी जेको इंडिया हरूभरू जी हला असांजे मथां कई हुई, जंहिंजे असां हक़ में न हुआसीं, न ई असां कॾहिं चाहींदा आहियूं, असां सदाईं अमन चाहींदा आहियूं हिन सॼे सब कॉन्टिनेंट में, पर जॾहिं जंग लाज़िम थी वञे त जंग वेड़णी हूंदी आहे। ऐं असां त सुकून सां पंहिंजनि घरनि में हुआसीं, सुतल हुआसीं, पर असांजी फ़ौजनि जेको कारनामो कयो ऐं पोइ जेका जंग विड़ी ऐं पोइ जेको उन में सोभ माणी, उन सॼी क़ौम जे जेको क़ौमी शऊर हुयो, जेका हिकिड़ी असांजी जागरता हुई ऐं जेको असांजो गडब जो जेको हिकिड़ो जज़्बो हुयो, उहो एॾो त वधाए छॾियो जो अॼु सॼी क़ौम जेको आहे ॿीहर गॾु थी अॼोके ॾींहं जी ख़ुशी मल्हाए रही आहे, जंहिंखे असांजी फ़ौज, असांजी हुकूमत मार्का हक़ जो नालो ॾिनो। अॼु उन ई सिलसिले में असां पंहिंजे स्टूडियो में तव्हां सां गॾु उहो ॾींहुं मल्हाइण जे लाइ त पंहिंजी फ़ौज खे जेको आहे सो भेटा ॾेई सघूं, पंहिंजी क़ौम खे भेटा ॾेई सघूं ऐं पंहिंजे क़ौमी जज़्बे खे ॿीहर बेदार करे सघूं। मां आहियां तव्हांजी मेज़बान संध्या सुमरो ऐं नसीर साहब बि मूंसां गॾु आहिनि। जी थैंक यू सो मच। ऐं बिल्कुलु पाण जेकॾहिं ॾिसूं था त मार्का हक़ अॼु मल्हायो पियो वञे पाकिस्तानी क़ौम, न रुगो पाकिस्तान में पर दुनिया में जिते जिते पाकिस्तानी रहनि पिया, उहो इंतिहाई फ़ख़्र सां ही ॾींहं जेके आहिनि सो ॾिहाड़ो मल्हाइनि पिया। ऐं पाण जेकॾहिं जे थोरो पस मंज़र में वञूं त 22 अप्रैल उहा तारीख़ हुई, 22 अप्रैल 2025 ते, जॾहिं कश्मीर जो जेको इलाइक़ो आहे कब्ज़ो कयल कश्मीर पाण चऊं, उते जेको पहलगाम वादी आहे, जेका हिकिड़ी इंतिहाई ख़ूबसूरत वादी आहे, उते जॾहिं सियाह आयल हुआ त उन्हनि ते हमिलो थियो ऐं ज़ाहिर उहो पोइ साबित बि थियो हिकिड़ो फॉल्स फ्लैग ऑपरेशन हो, इंडिया जो पंहिंजो रिथियल ऑपरेशन हो। पाण थोरो जी तारीख़ में इन करे वञूं था जीअं माण्हुनि खे ख़बर पवे, हालांकि आहे त साल खनि अॻु जो वाक़ियो। सो 22 अप्रैल ते ही वाक़ियो थिए थो ऐं वाक़िए जे तक़रीबन 10-15 मिंटनि खां पोइ सोशल मीडिया ते पाण ॾिठोसीं त पोस्टूं अचणु शुरू थी वियूं, हिकिड़ी प्रोपेगेंडा मुहिम पाकिस्तान जे ख़िलाफ़ु उनजी शुरूआति थी वई। ऐं जेको पहलगाम जिते ही वाक़ियो थियो उनखां जेको वेझे खां वेझो थाणो बि हो, उहो बि माना अधु कलाक जे डिस्टेंस ते हो, पर 15 मिंटनि जे अंदरि अंदरि उन वाक़िए जी FIR बि थी वई, जंहिंखां पोइ इहे सवाल उथणु शुरू थी विया त भई हीउ नेठि वाक़ियो थियो कीअं आहे। पोइ ज़ाहिर आहे अॻिते हली उहे शयूं प्रूफ बि थी वियूं, दो कि उनजी अञा ताईं इन्वेस्टिगेशन कोन थी आहे, पर जॾहिं पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻा त पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब हिकिड़ी खुलियल ऑफर कई त भई हिननि जी जांच कई वञे, पाकिस्तान मुकमल ताउन जे लाइ तयारु आहे, पर उहा जांच कोन थी ऐं हिकिड़ी प्रोपेगेंडा शुरू कई वई असांजे मुल्क जे ख़िलाफ़ु। ऐं उनखे ई जवाज़ बणाईंदे जेको आहे 6 मई ते जेको आहे सो पहिरियों LOC जी भनकड़ी कई वई, उते जेके सरहदी इलाइक़ा आहिनि उते हमला कया विया, जंहिंजो पाक फ़ौज हिकिड़ो भरपूर जवाबु ॾिनो। ऐं पोइ पाण जीअं अवां इंट्रो में चयो त जॾहिं 7 मई जी राति ते सॼी क़ौम ॼण त निंड सुतल हुई त अचानक सां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुरीदकी हो, बहावलपुर हो, कोटला हो, मुज़फ़राबाद हो, ईअं तक़रीबन 15 खां 20 मुख़्तलिफ़ शहरनि ते असां ॾिठो त भारत तरफ़ां अचानक राति जो मिज़ाइल फायर कया विया। ऐं जीअं ई हमिलो थियो त शायदि उन वक़्त ताईं उन्हनि हिकिड़ो मतिलबु इहो महसूसु करे वरितो हो त पाकिस्तान में जीअं त पॉलिटिकल तौर ते हिकिड़ो इंतशार वारी कैफ़ियत आहे, जेके असांजा सियासी मामला हलिया पे, या सालनि खां वठी जेको पाकिस्तान जो हिकिड़ो नक्शो पेश कयो पियो इंटरनेशनल लेवल ते त पाकिस्तान IMF जो मक़रूज़ आहे, पाकिस्तान दीवालो थियण जे वेझो आहे, पाकिस्तान जी मईशत एतिरी कमज़ोर आहे त शायदि इहो भारत मतिलबु सोचे वरितो हो त पाकिस्तान कमज़ोर पोज़ीशन में आहे, असां जेकॾहिं हमिलो कंदासीं त शायदि एतिरो रद्देमल कोन ईंदो ऐं पोइ सॼी दुनिया में जेको हुनजो ढिंढोरो पिटनि आहे। पर उन्हनि खे इहो अंदाज़ो ई कोन हो त हीअ जेका हरकत करणु वञनि पिया त पाकिस्तान उनजो केतिरो भरपूर जवाबु ॾेई सघे थो। ऐं उहो भरपूर जवाबु पाकिस्तान ॾिनो, पाक फ़ौज ॾिनो, एयरफोर्स ॾिनो। ऐं उनखां पोइ हिकिड़ी नई जेका आहे सो उहा तारीख़ असां ॾिठोसीं त रक़म थी ऐं फ्रांस मां वरितल जेके हुननि जा राफ़ेल जहाज़ हुआ, जेको चयो पियो वियो त इंडिया जो हिकिड़ो गुरूर आहिनि, तकबर आहिनि, उन ते उहे फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ, उहो गुरूर बि पाक एयरफोर्स जेका हुई उन्हनि खे ख़ाक में मिलाए छॾियो। ऐं दुनिया अॼु तस्लीम करे थी त इंडिया जा जेके आहिनि सो उहे 8 खां वधीक जंगी जहाज़ पाकिस्तान जेके आहिनि सो उहे किराया। ऐं पोइ पाण सभिनी खे ख़बर आहे त
सुपर पावर जेको आहे अमेरिका उन जे सदर खे मुदाख़लत करणी पई डोनाल्ड ट्रम्प साहब जेको आहे सो विच में आयो न त अञा तमामु घणो हिकिड़ो नुक़सानु थी पियो सघियो ऐं पाकिस्तान इहो चयो त हीअ त अञा सिर्फ़ु शुरूआति आहे ऐं जेको पाकिस्तान उनखे रिप्लाई कंदो त शायदि उन्हनि जो हुननि तसवर बि कोन कयो हो उनखां पोइ ॾिसूं था हीउ ॾहाड़ो ऐं पोइ पाकिस्तान जो जेको सॼी दुनिया में मयार ठहियो आहे सऊदी अरब सां असांजो दिफ़ाई मुआहिदो थिए पियो क़तर हुजे ॿिया जेके मुस्लमान मुल्क आहिनि उहे हाणे इन ते सोचनि पिया त पाकिस्तान सां दिफ़ाई मुआहिदा कजनि सो हिकिड़ी डिघी तारीख़ हिकिड़ी रक़म कई पाक फ़ौज एयरफोर्स ऐं पाकिस्तान जी पॉलिटिकल क़यादत ऐं पूरी क़ौम जीअं पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठल रही सो उनजे करे ई पाण हिकिड़ो अॼु शानदार ॾहाड़ो मल्हायूं पिया जेको किथे किथे खोइजी वियो असांजे ग्रीन पासपोर्ट जो जेको वकार हुयो उहो ॿीहर सॼी दुनिया में बहाल थियो आहे ईअं ई आहे सो महिमान बि असां सां गॾु हूंदा आहिनि ट्रांसमिशन में ॻाल्हि ॿोल बि थींदी सो असां जेकॾहिं पहूं त घर भाती आहियूं मोराई साहब ॾांहुं ईंदासीं पर मेजर अब्दुर्रज़ाक अबड़ो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि पाण कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि 23 मार्च ते बि पाण गॾु हुआसीं अबड़ो साहब तमामु घणी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो थैंक यू सो मच जी वालेकुम सलाम ऐं फारूक मोराई साहब असां जीअं छो त घर भाती आहियूं असांजा डायरेक्टर न्यूज़ आहिनि सीनियर सहाफ़ी आहिनि मोराई साहब अव्हांखे बि हिन ख़ुशूसी ट्रांसमिशन में असां भली कार चऊं था पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआति जेकॾहिं अबड़ो साहब खां कयूं सर जीअं ही मुख़्तसिर मुतारफ़ ॾिनो त 22 अप्रैल ते छा कुझु थियो ऐं जीअं थाणो बि जेको उहो त हाणे सभिनी खे ख़बर पइजी आहे त 40 खां मिंट जी ड्राइव ते अधु कलाक 15 मिंटनि में एफआईआर थी वञे ऐं 5 मिंटनि जे हिन हमले जे 5-10 मिंटनि खां पोइ रिकॉर्ड जो सॼो हिसो आहे त सोशल मीडिया ते पोस्टूं अचणु शुरू थियूं जंहिं मां इहो लॻे पियो त हिकिड़ो प्री प्लान हो ईअं हमिलो कंदासीं पंहिंजा माण्हू पाण मारींदासीं पोइ पाकिस्तान ते इल्ज़ाम मढ़ींदासीं पोइ हिकिड़ो जेको जंग जो माहौल पैदा कयो वियो त इन ते ई थोरो जेकॾहिं मां ॻाल्हायो त पोइ उनखां पोइ जेको कुझु थियो आहे जेको पाकिस्तान जो इंटरनेशनल लेवल ते मयार वधियो आहे उन ते ईंदासीं पाण साईं बिल्कुलु ईअं ई आहे इन जे पोयां ॾिसो त उन्हनि जी जेकी गवर्नमेंट आहे हुते पॉलिटिकल गवर्नमेंट आहे मोदी जी RSS वारनि जी उन जी जेकी आइडियोलॉजी आहे उन जो पोयों सम्झो न सॼो छा चवंदा आहिनि न ड्राइव उतां ई था वठनि सॼी शइ जी ऐं उन्हनि जी ड्राइव इहा आहे त हो कोशिशि था कनि अखंड भारत ठाहिण जी जंहिंमें सिर्फ़ु असां कोन आहियूं ख़िते जा ॿ बि मुल्क हुनखे मिलाए करे इवन अफ़गानिस्तान जा कुझु हिसा क्लेम था कनि त उन सोच सां जॾहिं हुननि इहे सभु शयूं रिथियूं त उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो प्लान आहे चवंदा आहिनि त मेन पर्पज़ गॉड डिस्पोज़िस वारो खातो आहे त हुननि त पंहिंजे प्लान सां जेके शयूं सोचियूं हुयूं त असां पोइ त थोरी तव्हां ॾिसो त हुननि चाइना सां बि 370 ते 3A जेको 273 जेको निर्वो कयो हुयो हिन वाक़ियनि खां पहिरियां त हिकिड़ी पूरी लेगेसी आहे उहो खणी आया आहिनि त असां हाणे हे था कयूं असां हाणे हे था कयूं पर उन में तव्हां ॾिसो त उते बि उन्हनि खे चाइना जी तरफ़ां मौज खणणी पई गुलवान वादी सॼो हुयो ठीकु आहे ऐं उनखां पोइ असां वारी साइड ते आया त हुते बि उन्हनि खे काई अहिड़ी शइ कोन मिली असां बल्कि टीज़ फैंटेस्टिक वारो नारो जेको आहे उन ई ज़माने वारी तव्हां अगरि शयूं यादि कयो थोरो रिकॉल कयो त उन में शयूं थियूं पर हिननि जी जेकी पंहिंजी हिकिड़ी आइडियोलॉजी आहे जेकी पाण RSS वारनि हिकिड़ो प्लान ठाहियो आहे उन हिसाब सां मॉडर्न हिस्ट्री सां पोयूं वारी बि तव्हां जंगियूं ॾिसंदव त जिते जिते माण्हू ॾाढा हूंदा हुआ उहे कंदा ईअं हुया त पंहिंजा ई माण्हू इम्प्लांट करे सही मसइलो क्रिएट करे ऐं उन शइ जे मथां वरी पाण ई कब्ज़ो कंदा हुया या हल करण लाइ वञी करे वेरंदा त असां हल करे ॾियूं तव्हांखे त हाणे बि हिननि इहा ई कोशिशि कई बेसिकली पर उहो शायदि असांखे उहो सम्झनि त ज़रूरु था पर स्टेट ऑफ डिनाइल में जॾहिं माण्हू हूंदो आहे न त पोइ काफ़ी सारियूं शयूं मिसकैलकुलेट कंदो आहे ऐं चवंदा काई शइ बि ईअं न आहे जीअं शइ मां ॾिसां थो शायदि सभु कुझु ईअं ई थींदो सही पर उन्हनि जेको सोचियो शायदि उहो करे कोन सघिया न करण जी वजह बि हुई त जेकी जंहिं क़ौम सां उन्हनि जो टकर थियो या जिन सां उन अची करे मुआदो अटकायो उन्हनि जी हिस्ट्री इलाही पुराणी आहे असां पाण में कठे हिकिड़ी से कॉलोनी जो हिसो हुयासीं कीअं अलॻि थियासीं कीअं उन्हनि खां जान छॾाईसीं असां 2 नंबर में इलाही घटि आहियूं पर जंहिं मज़हब जा असां पैरोकार आहियूं उन में नंबर खे कोन एतिरो काउंट कयो वेंदो आहे ईमान हूंदो आहे असांखे शहादत जी जज़्बो हूंदो आहे ऐं असां जो मज़हब असांखे सेखारे थो त असां कॾहिं बि एग्रेसर कोन थींदा आहियूं असां सिर्फ़ु सेल्फ डिफेंस में ईंदा आहियूं ॿाहिरि जॾहिं ईंदा आहियूं त पोइ सभु कुझु वापसि छॾे ईंदा आहियूं त हाणे जंहिं इहा हरकत कई आहे त उनखे इहो सबक़ु सेखारिणो ई पवंदो जीअं ॿीहर न करे सही सही ईअं ई आहे ईअं ई आहे असल में असांजे अॻवान सदाईं जेके इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस माज़ी वॾो रहियो आहे जंहिंमें सदाईं असां ॾिठो आहे त खणी परवेज़ मुशर्रफ साहब जॾहिं हुया या जॾहिं असांजो जेको आसिफ़ अली ज़रदारी साहिबु कॾहिं कंहिं अहिड़े फॉरम ते उन्हनि सां मिलिया पाण वञी करे मिलिया मोदी साहिब सां ऐं जेको आहे शहबाज़ शरीफ़ साहिबु सदाईं हेठाई वारो रवैयो रखंदा आहिनि सदाईं निवड़त सां हलंदा आहिनि ऐं सदाईं अगराई कंदा आहिनि मिलण जी हिकिड़ो सुठो जेस्टर ॾियण जे लाइ ऐं इन जेस्टर खे जेको आहे न सदाईं इंडिया अंडर एस्टिमेट कंदो आहे ऐं उहो ई इन जो नतीजो थियो
इन बाबति तव्हां कुझु ॻाल्हाइजो। ॾिसो असां जंहिं इन में रहूं था स्पेशली जेकी असांजो सिंध जो ख़ितो आहे, असां वटि त निवड़ तौर ई निज़ाम हूंदो आहे, जेके बाक़ी असांजा ॿिया बि हिसा आहिनि पंहिंजे मुल्क जा, असांजी सभिनि जी पॉलिसी सां ॾिसो सेम ई आहे। इंटरनेशनल फोरम्स जी तव्हां ॻाल्हि कई त हर जॻह ते अग्राही करे असां कोशिशि कंदा आहियूं, हिकिड़ी पोस्चरिंग हूंदी आहे, तव्हां पाण पंहिंजो ईअं सम्झो न त मूड ॿुधाईंदा आहियो, मूड ॿुधाईंदा त बाबा असां छा था चाहियूं, असां जहिड़ो नथा चाहियूं। पर अॻिलो माण्हू जॾहिं चए थो त मां आहियां ई इलाही वॾो मुल्क, मुंहिंजी इकॉनमी वॾी आहे, मुंहिंजी फ़ौज वॾी आहे, मूं वटि रिसोर्सिस वॾा आहिनि, ऐं असांजी नसीर साहिबु पहिरें ॻाल्हि कई त असांखे त हुननि उहे फेल्ड स्टेट जेको आहे न पंहिंजे हिसाब में ईअं रखियो आहे त हे कर्ज़ु वठी करे हलनि था पिया, हिन वटि पंहिंजी का शइ अथनि ई कोन, अॼु न टुटो सुभाणे टुटो, अॼु न टुटो सुभाणे टुटो। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां उहो इन ई शइ जे मथां हली रहिया आहिनि, पर ईअं थिए कोन थो, छो त अलाह साईं जेकी शयूं हिन मुल्क पाकिस्तान खे ठाहियो आहे त इन खां कुझु कमु वठिणो अथसि, उहो असांखे नज़र अचे थो अॻिते छा थियणो आहे। काफ़ी सतरियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे पंहिंजे मज़हब ऐं हदीसनि मां बि ख़बर पवे थी। तव्हांजी जेकी जंग थियणी आहे हिते, ऐं उन में असांजो कहिड़ो किरदारु थियणो आहे, या इमाम महदी वारी जेकी जंगूं फ़ौजूं वञणियूं आहिनि उहे बि हिन ई ख़िते मां मुस्लिम हदीसनि मां साबित आहे। अफ़गानिस्तान थी वियो, बलूचिस्तान वारो एरियो थी वियो, ईरान वारो एरियो थी वियो, त इहे सभु शयूं आहिनि। असां वटि पंहिंजी उहा मज़हबी स्ट्रेंथ आहे, उहा स्ट्रेंथ ई असांखे बेसिकली ज़िंदा रखी वेठी आहे। हाणे हू असां कोई निवड़त इन करे बि आहे त असांखे पंहिंजा जेके ऑब्जेक्टिव्स आहिनि नी उहे इलाही मथां आहिनि, हिकु नंढा नंढा शयूं कोन्हनि जेकी इंडिया या असांजो एडवर्सरी ॾिसे थो पियो। त जॾहिं असांजा टारगेट्स वॾा आहिनि त पोइ असांजी सोच बि वॾी आहे, ऐं जॾहिं सोच वॾी आहे त पोइ असां में निवड़त ऑटोमेटिकली अची थी वञे। अच्छा मोरक साहिबु, अव्हां खां बि ॼाणींदासीं, हीअ त ज़ाहिर आहे हिकिड़ो सुवाल जो आहे त कीअं थो लॻे त अचानक जीअं राति जे पहर में 6-7 मई जी राति पाकिस्तान ते हमिलो थी थो वञे, त भारत जीअं चयो अबड़ो साहिब त उन्हनि खे शायदि इहो अंदाज़ो कोन हो त पाकिस्तान जो जवाबु अहिड़े क़िस्म जो हूंदो, त छा सोच हुई अव्हांजे ख़्याल में उन्हनि वटि त छा पाकिस्तान रिएक्शन न ॾींदो? हालांकि 2019 में पाण ॾिसी वेठा हुआसीं, तॾहिं बि हिकिड़ी मुख़्तसिर पैमाने वारी जंग थी ही, त हिननि जेको हमिलो कयो त सोच छा हुई उन्हनि जी अव्हांजे ख़्याल में? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेको पहलगाम वाक़ियो आहे, मां हितां शुरूआति कयां थो त भई जेको आहे सो असांजी जेको आहे सरहद खां 123 किलोमीटर परे आहे, त 123 किलोमीटरनि जे दरमियान जेको आहे सो का बि चेक पोस्ट हुई जंहिं जेको हमलावर आया ऐं विया उते उन्हनि हमिलो कयो, उन्हनि कार्रवाई कई, पोइ वरी वापसि आया त एतिरियूं चेक पोस्टूं आहिनि हुननि खे का बि नज़र कान आई। मतिलबु इहो हिकिड़ो सोचे सम्झे जेको मनसूबो हो, छो जो उते इलेक्शन जो टाइम हो, त मोदीअ चयो त भई जेको आहे सो इलेक्शन में मूंखे खटिणो आहे त असां जेको आहे इहा करे इन खां पोइ जेको हमिलो करे जो थींदो, जेको इहा कार्रवाई जेका उन्हनि सोची सम्झी साज़िश पाण करायो, उन खां पोइ उन्हनि जो इहो ख़्यालु हो त भई जेको आहे असां हिन में जेको आहे पाकिस्तान ते हमिलो कंदासीं, वाह वाह थींदी, पाकिस्तान असांखे जवाबु कोन ॾींदो। ऐं हुनखे तमामु घणो पंहिंजे जेको जहाज़नि ते ऐं हुन ते गुरूर हो त भई तकबर हो त भई जेको हू इन में पाकिस्तान खे जेको आहे न कर जेको आहे दाबो ॾींदा ऐं जेको पंहिंजो जेको इलेक्शन में कामयाबु थींदा। सॼो हिकिड़ो सियासी हिकिड़ो अमल हो जंहिंमें हुननि कोशिशि कई, लेकिन हुनखे इहा ख़बर न हुई त जेको आहे सो हितां छिते छा थो थी सघे। हुननि जो पाकिस्तान जेको आहे भले ॾिस न, हुननि जेको आहे मस्जिद ते ऐं मदरसनि ते जेको आहे सो बमबारी कई, बेगुनाह माण्हुनि खे जेको आहे शहीद कयो। उन खां पोइ ज़ाहिर आहे पाकिस्तान क्लियर करे, ऐं पाकिस्तान ईअं कोन्हे हुननि वांगुरु लिक में हमिलो कयो, हुनखे ॿुधायो त भई असां ॿुधाए कंदासीं ऐं जेको इहो असांजो टाइम हूंदो ऐं असांजी मर्ज़ी हूंदी त किथे कंदासीं असां हमिलो, खुलम खुला हुननि चयो। हुननि जेको पाकिस्तान हुन में सॉरी वञी ॻाल्हि काफ़ी रिआयत बि कई, जेकी ख़बरूं आहिनि त IPL जो मैच हलियो पियो, पाकिस्तान हिकिड़ो सॉफ्ट टारगेट हो, जेकर हुननि जी स्टेडियम खे निशानो बणाया तमामु घणो नुक़सानु थिया, पर जे फील्ड मार्शल साहिब आहिनि सैयद आसिम मुनीर ज़माने में आर्मी चीफ, उन चयो त न असांखे सिविलियन ते अटैक करणो ई कोन्हे, त इहा बि हिकिड़ी हिकमत अमली। इहो बि ॾिसो न जेको पाकिस्तान जो जेको हमिलो उन में को बि सिविलियन हिकिड़ो बि न मतिलबु मारियो वियो या कोई किसी, हुननि जेके हमला कया बाक़ाइदा निशाने ते जेको आहे कया ऐं हुननि जे तनसीबात ते कया। हुननि जो अरबे रुपयनि मालियत जो हिकिड़ो वॾो जेको आहे जेको रेडार टाइप हो, जेको निगरानी जो जेको दिफ़ाई हो, उनखे हुननि मुकमिल तौर ते मलियामेट करे छॾियो। ऐं हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा त जॾहिं पाकिस्तानी जहाज़नि उते हमिलो कयो आहे त हिकिड़ो बि जहाज़ कोन उथियो, न को हिननि जे पुठियां आयो, न को उते केरु, सभु ख़ामोशी हुई। पर ॾाढे सुकून सां जेको आहे पाकिस्तानी पायलटनि कार्रवाई कई, पंहिंजो पूरो घुमंदा रहिया आहिनि पूरो मथे जेको हुननि जे मथां। हालांकि चवनि ईअं था, जेको असां पढ़ियो आहे त 150 जे लॻभॻि उन्हनि जा जेके फिज़ाई जहाज़ हुननि हिकिड़ी पूरी बॉर्डर ते हिकिड़ी ॼण बॉर्डर तयारु कई हुई दिफ़ा जे हवाले सां, हीअ ईंदा पाकिस्तान जे जहाज़ सां 150 जहाज़नि जो हूंदे, हितां चवंदा 45 जहाज़ विया एतिरे हुया। ऐं तव्हांजा इहे 3 फ्रंट आहे बेसिकली, तव्हांजो हेठि साउथ खां वठी नॉर्थ ताईं इन जी एतिरी कंसंट्रेशन हुई, डिफरेंट जॻहनि खे थ्रेट पिया कनि, पर मथे वारो घणो हुयो। ऐं उहो अगरि चओ त उनखे थोरा असां ईअं कंटिन्यू कयूं था
त इन में बेसिकली पाकिस्तान आर्मी स्पेशली पाकिस्तान एयरफोर्स जेकी टैक्टिक्स इस्तेमालु कई उहा दुनिया लाइ बि सम्झो उन जे हथनि में वात में आङुरियूं हुयूं त हे कीअं थी सघे थो छो त तव्हां उन जहाज़नि खे ब्लाइंड करे छॾियो हुयो उहे जहाज़ उॾामनि ज़रूरु पिया पर उहे अंधा हुया उनखे कुझु नज़र कोन पियो अचे उनजो रडार काई शइ ॾिसी कोन पियो सघे ऐं उहो मल्टी डोमेन ऑपरेशन्स हूंदा आहिनि उनमें बेसिकली तव्हांजी जेकी हाणे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो विच में अची वियो आहे कंप्यूटर जूं शयूं अची वियूं आहिनि तव्हां उनखे इनकॉर्पोरेट जी साइबर वॉरफेयर आहे तव्हांजी स्पेस वारी आहे तव्हांजो जेको पंहिंजो रडार सिस्टम आहे उहो तव्हां सभु शयूं इंटीग्रेट कंदा आहियो जॾहिं हिकिड़ी लाइन ठही वेंदा आहिनि त उन में तव्हां काफ़ी सारियूं शयूं करे था सघो जीअं तव्हां कंप्यूटर गेम खेॾंदा आहियो कॾहिं समटाइम्स असांखे लॻंदो को हमला ॾेखारींदा चवंदा इहे कंप्यूटर गेम जो थो लॻे त एक्ज़ैक्टली शइ तव्हांखे ईअं ई करे सघो था पर उन में महारत लाइ लाज़मन तव्हांखे महिनत करणी पवंदी तव्हांखे उहे सभु शयूं पहिरियां ई तयारु करणी पवंदी हिकु ॾींहं जी त इहा शइ आहे कोन त असां हुन ते कमु कयो आहे अलाह जो शुक्र आहे त उनखां पोइ तव्हां ॾिसो त दुनिया ॿुधाए थी भले असांजो दुश्मन मञे न मञे दुनिया ॿुधाए थी या असांजो हाणे दुनिया में उहो किरदारु इन शइ जी गवाही ॾिए थो त असां इंटरनेशनली इन जंग खां पोइ असांजो जेको स्टेटस आहे उहो केतिरो मथे राइज़ थी वियो आहे जो असां हाणे इंटरनेशनल जेके हाणे ईरान ई हले थी पई US इज़राइल वारी वार उन में असां मेडिएटर आहियूं असां उन में माना असांखे माण्हू ॿुधनि इन करे था त असां जी उहा स्ट्रेंथ हुननि थी आहे उहा हुननि मञी आहे अच्छा सर इहो बि चवनि था त हिकिड़ो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में बि आयो आहे त 190 किलोमीटरनि ताईं कंहिं राफेल खे जीअं पाकिस्तान टारगेट इन जी अॻु में तारीख़ कोन थी मिले त एतिरे मुफ़ासिले ते कंहिं जंगी जहाज़ खे तबाह कयो हुजे इहो पाकिस्तान चवंदा हिकिड़ी नई तारीख़ी आहे रक़म कई आहे केस स्टडी आहे डिफरेंट स्कूल ऑफ जेके वॉर स्कूल्स आहिनि उते इहा शइ पढ़ाई थी वञे हाणे त तव्हां इहा शइ कीअं कई ऐं उनखां फ़ौरन तव्हां बाद ॾिठो हूंदो त अलाए केतिरा माण्हू हिते मुल्कनि जा नुमाइंदा असां वटि आया ऐं असांखे उहे शयूं सिखणु था चाहिनि त तव्हां इहो शइ कीअं मतिलबु इम्प्लीमेंट करे सघियो सोचण जी ॻाल्हि अलॻि आहे त तव्हां सोचे सघो था त मां हीअ लाइन हिननि सां मिलायां हीअ लाइन हिननि सां मिलायां उनखां पोइ हे रिज़ल्ट अची वेंदो पर तव्हां इहो करे ॾेखारियो आहे तव्हां कयो कीअं आहे त उन में इहे सभु बिल्कुलु आहिनि शयूं जी ॻाल्हि ठीकु आहे इन में हाणे शुरू में ॻाल्हियूं हयूं त चाइना जी वरी सपोर्ट रही पर जेके अञा ताईं अचे पई पाकिस्तान जी पंहिंजी टेक्नोलॉजी ऐं 2019 खां वठी हिन ते कमु हलियो सर इंडिजिनस आहे बेसिकली चाइनीज़ असां खां इलाही बहितर आहिनि दुनिया में सभ खां वधीक बहितर आहिनि अगरि हाणे असां एज़ ऑफ नाउ जी ॻाल्हि कयूं टेक्नोलॉजी ॾिसो IT जेकी आहे न हिकिड़ो ओपन एंडेड सम्झो न एजुकेशन टाइप आहे इल्मु आहे तव्हां हासिल करे सघो था कोई बि करे सघे थो R&D आहे तव्हां हुन में विहारो माण्हू पंहिंजा माण्हू छो उन खां पोइ फ़ौरन बाद माण्हू त इहो था चवनि त ठीकु आहे असां उनजो सैटेलाइट वग़ैरह बाक़ी शयूं असांजो फ्रेंडली कंट्री आहे यूज़ करे था सघूं छो त असांजा सैटेलाइट्स त हाणे वञणु शुरू थिया आहिनि थोरा आहिनि असां उन जूं शयूं यूज़ कयूं हूंदियूं पर उहो यूज़ सां मुराद इहा आहे त अगरि मूंखे उहा इस्तेमालु करणु अचे उन में मूंखे उन में मास्टरी कोन्हे त मां रिज़ल्ट्स कोन थो वठी सघां इंटरनेट त सभिनि लाइ खुली पई आहे तव्हां बि करे सघो था मां बि करे सघां थो पोइ तव्हां नथा करे सघो मां करे सघां थो मां करे सघां थो तव्हां नथा करे सघो त उहो त डिफरेंट हिकिड़ी गेम आहे त उन में बेसिकली असां जेके नंढा तव्हां नौजवान ॾिसो था शायदि उहे इहे न गुमनाम हीरोज़ आहिनि उहे असांजा जिन साइबर में वञी करे कमु कयो हिननि जा ग्रिड स्टेशन्स जेके आहिनि उहे वञी करे हैक कया उते बिल्कुलु 70% तव्हां ॾिसो हुननि जी जेकी इंडिया जी इलेक्ट्रिसिटी हुई ग़ाइबु हुई पहिरियां इनिशियल जेके 6-7 राति खां पोइ जेको बाक़ी माहौल हले थो पियो त उन्हनि जा हैंगर्स मां जहाज़ निकिरनि पिया त असां हुनखे हॉटलाइन ते ॿुधायूं पिया त बाबा हे माण्हू तव्हांजो जहाज़ निकितो अथव सही हुन खां पोइ 3-4 ॾींहं जा जहाज़ हुनजे हैंगर्स में कोन निकिता फ्लाए करणु त अलॻि ॻाल्हि आहे अगरि निकिरनि पिया त उहो PL-15 जेको आहे हुनजी रेंज खे असां उहो मल्टीप्लाए उहो ई हुन में वरी विच में कुझु शयूं तजुर्बा कया त हुनजी रेंज वधी हुनजो मुंहिंजो ख़्यालु 150 आहे पर 150 खां असां 200 ताईं हुनखे असां एक्वायर कयोसीं 400 जे हद खां उहो बॉर्डर खां परते पिया रहनि अगरि उॾारणनि पिया थिया जहाज़ पंहिंजा मथे उथनि बि सही पिया हुनजा मथे त उन किलिंग ज़ोन में न पिया अचनि त उन्हनि खे इहा शइ जॾहिं उन्हनि थींदी ॾिठी त उन खां पोइ उहो हाणे असां ईअं चवणु घुरिजे त डिॼणो आहे या ख़ौफ़ बहरहाल हिंदू आहे बनियो आहे ऐं हुन वटि उहा जेकी चवंदा आहिनि न दीन जी मज़हब जी ईमान जी कुवत त कोन्हे का जो उनखे बीहारे ऐं साम्हूं चए त भले 100 माण्हू वेंदा त मां बीह रहंदुसि मां पोइ हिते कोन हटंदुसि छो त हुन अॻियां अञा बहितर शइ नज़र ईंदी आहे असां बींग मुस्लिम असांखे बहितर शइ नज़र ईंदी आहे त असां उहा शइ ॾिठीसीं त उहे माण्हू पोइ ग़ाइबु थी विया ऐं उन खां पोइ अॼु साल गुज़री वियो आहे त अञा ताईं तव्हां ॾिसो उनजे तरफ़ां काई क्लियरिफिकेशन कोन्हे का न उनजी गवर्नमेंट थी कुझु ॿुधाए सघे छो त ॿुधाइण जहिड़ो कुझु आहे ई कोन सही ऐं ॿुधाइण जी हिन दौर में ज़रूरत बि कोन्हे का तव्हांजी मीडिया ऐं बाक़ी शयूं एतिरियूं खुलियूं पियूं आहिनि इहे सैटेलाइट्स ॾिसो नी तव्हां सैटेलाइट्स बेसिकली तव्हांजा ईअं सम्झो न मिरर्स हूंदा आहिनि तव्हांजी TV हूंदा आहिनि जेकी शइ साम्हूं थिए थी तव्हां ॾिसी सघो था इहे 4 मुल्क आहिनि जिन वटि इहे टेक्नोलॉजीज़ या 4 रीजन्स आहिनि जिन वटि इहे टेक्नोलॉजीज़ टॉप क़िस्म जूं आहिनि
अमेरिकन्स आहिनि, यूरोप वारा आहिनि, रशिया आहे, चाइना आहे, चाइना सभ खां टॉप ते आहे। सही त जेकी चाइना असांखे ॾेखारे पियो उहो रशियन्स बि ॾिठी आहे, यूरोप वारनि बि ॾिठी आहे, अमेरिकन्स बि ॾिठी आहे। ऐं वधीक वरी उन ते जंहिंखे चवंदा आहिनि मोहर ट्रम्प साहब भाई ते जेको खे ख़िताब जो मौक़ो मिले थो उहो मौक़ो ज़ाया नथो करे। पाकिस्तान जा हेतिरा जहाज़ किराया 11 ताईं उहो त सर हाणे शुरू खां वठी तव्हांखे न 8 ताईं खणी आयो, 7 ताईं खणी आयो, 8 हाणे असां बेसिकली रिस्पॉन्सिबल स्टेट आहियूं। असां वटि जेसि ताईं एविडेंसिस इलेक्ट्रॉनिक बि कोन हूंदा आहिनि जी, असां उन्हनि जी ॻाल्हि कयूं कोन पिया, सही वरना असांखे ख़बर आहे हुनजे असां काफ़ी नुक़सानु कयो आहे। जेकी बि टेक्नोलॉजी क़यादत जेका हूंदी आहे न, क़यादत उहा डिसीशन वठंदी आहे त उहो जेको आहे हिकिड़ो असांजे लाइ जेको आहे भई असां त जेको आहे हिकिड़ो आर्मी या जेको पाकिस्तान सॼो जेको आहे उहो भली केॾा पाण में इख़्तिलाफ़ात हुजनि, पार्टियुनि जा पाण में झगड़ा हुजनि, चाहे कुझु बि हुजे, मतिलबु लेकिन जॾहिं इंडिया सां जेकॾहिं ॻाल्हि थिए थी त सभु पूरी क़ौम हिकिड़ी जॻह ते यकजा थी वञे। माना असांजे अंदरि जेको आहे एतिरी आहे, छो जो असां अदली जेको दुश्मन आहे, असां जेको भारत खे जेको सम्झूं था ऐं पूरी क़ौम मुतहद थी वञे। तव्हां इहो अंदाज़ो लॻायो जॾहिं हुते हमला पिया थियनि हिन में त माण्हू लिकंदा पिया वठनि, हिते असांजी क़ौम एॾी जेको आहे नंढर आहे त जेको मथे छित ते चढ़ी ॾिसे पई त किथे आहे जेको आहे तो दरोन किथे आहे, तव्हां वटि बिजली हले थी, असां वटि कोन्हे। इहो कॉन्फिडेंस तव्हांखे न तव्हांजी लीडरशिप जी ॻाल्हि कई, ॾिसो इहो सभु शयूं असां वटि शायदि पहिरियां बि हुयूं, लेकिन लीडरशिप जो डिसीजन जो हूंदो आहे, पॉलिटिकल बि आहे, मिलिट्री बि आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर असांजे लाइ ईअं सम्झो हिन वक़्तु ब्लेसिंग ई आहे, छो त तव्हांजे क्लैरिटी ऑफ माइंड हूंदो आहे न, पोइ तव्हांजा डिसीशन्स ग़लति बि सही थी वेंदा आहिनि, छो त तव्हां पोइ हुनजी इम्प्लीमेंटेशन चाहींदा आहियो, तव्हां कराईंदा आहियो, उहो जॾहिं थींदी आहे त उहा पंहिंजा रिज़ल्ट ॾींदी आहे। ऐं जेकी सिविलियन गवर्नमेंट आहे उहा बि क्रिस्टल क्लियर आहे, उनखे पंहिंजो माइंड क्लियर आहे त असांखे छा करिणो आहे। जॾहिं तव्हांजूं ॿई शयूं पंहिंजे चवंदा आहिनि हिकिड़ी पेज ते हुजनि ऐं सिधी तरीक़े सां उनखे हासिलु करण जी कोशिशि कनि त अलाह साईं उन में पंहिंजो बरकत विझे थो, उहे शयूं तव्हांखे मिलनि थियूं पियूं। जीअं तव्हां आवाम जी ॻाल्हि बि कई त अहिड़ा वाक़िया खोड़ सां तरह त असां जॾहिं हिकु अधु एस्केलेशन जेकी आहे न 2000 में बि थी असांजी इंडिया सां, जॾहिं फ़ौजूं वेझियूं अची वियूं, तॾहिं मां सर्विंग हुयुसि ऐं मां कसूर बॉर्डर ते पोस्टेड हुयुसि। पोइ मुंहिंजो छो त तोपखानो आहे, पोइ असां उते न तोपूं हणूं पिया, त उतां जा ॻोठ वारा अची करे राति जो, शाम जो, ॾींहं जो, जंहिं महिल टाइम मिलेनि पियो, हिकिड़े डिस्टेंस खां वेही करे लॻे पियो पंहिंजी निगरानी में सभु कमु कराईंदा असां खां। असांजी केयर त कंदा हुया, लेकिन वेठा हूंदा हुया, नारा हणंदा हुया, झंडा खणींदा हुया, ख़िदमत करण जी कोशिशि कंदा हुया। त इहो जज़्बो आहे असांजी क़ौम में, उन जज़्बे जे करे बेसिकली फ़ौज विढ़ंदी आहे। फ़ौज बज़ाते ख़ुदि पाण कुझु बि कोन्हे का, केतिरी वॾी छो न हुजे, अगरि अवाम जो उनखे सपोर्ट कोन्हे का, बैकिंग कोन्हे का, त उहा वॾे खां वॾी जंग बि, वॾी वार मशीन बि हारे वेंदी। तव्हां इहो ॾिसो, मां नंढो हुउसि, 73 जी जंग मूंखे यादि आहे, मां नंढो हुउसि त सिविल डिफेंस वारा घुमंदा वठंदा राति जो त भई जेको आहे ब्लैक आउट कयो, को ॿाहिरि रोशनी न वञे। हीउ पहिरियों मौक़ो आहे जेको मूं ॾिठो आहे त भई जेको आहे सो इहो पूरा शहर खुलियो पियो आहे, रौनक लॻी पिया, जंग पई हले, का ख़बर ई कान थी पए त कोई जंग पई थिए या हमिलो थींदो, कंहिंखे परवाह ई कान्हे। जेको आहे तो असांजो ईमान आहे, शहादत ईमान आहे असांजो, जेकॾहिं लिखियलु आहे जेतिरो असांजी जेको आहे ज़िंदगी जेतिरा ॾींहं लिखियलु आहे ओतिरनि ॾींहं में थियणो आहे। लेकिन असां हुननि वांगुरु जेको आहे बुज़दिल न आहियूं त भई जेको आहे त असांखे इहा हुजे त भई जेका मरी वेंदासीं त छा थींदो। असांखे इहो हिकिड़ो ईमान आहे त भई जेको आहे जंहिं ॾींहुं मरणो आहे, जंहिं ॾींहुं लिखियलु आहे, जेका राति क़बर में आहे उहा ॿाहिरि कान्हे का। पोइ जॾहिं माण्हू जी इहा सोच आहे त पोइ सॼो ख़ौफ़ निकिरी थो वञे माण्हू जो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त भई असां मुसलसल मुंहिंजो ख़्यालु आहे जेका 20 साल असां जेको आहे सो अफ़गान जंग में जेको आहे असां जंग जी हालति में रहियासीं, उन खां पोइ वरी जेका हीअ अंदरूनी जंग, तव्हां मेजर साहब तव्हां इहो ॿुधाए सघो था त सभिनी खां वॾी जंग इहा हूंदी आहे अंदरूनी जेको माण्हू जेके दुश्मन आहे उन ते जेको आहे काबू पाइणु। ऐं ॿाहिरि जी जंग त माण्हू विड़ी थो वञे, उहो साम्हूं दुश्मन साम्हूं आहे, तव्हां हुन ते हमिलो कयो, हुन तव्हां ते कयो। लेकिन जेके अंदरूनी जेके दुश्मन आहिनि उन्हनि सां मोह ॾियणु हिकिड़ो वॾो मसइलो हूंदो आहे, जेको अॼु ताईं असांजा जेको आहे जवान शहीद थियनि पिया ऐं उन जंग में, उहा अञा ताईं जंग जारी आहे, उहा ख़तमु थियण जो नालो ई कान थी वठे। छो जो उन में केरु मुलविस आहे तव्हांखे सॼी ख़बर आहे। कैनेडा में दहशतगर्दी केरु पियो कराए, सिखनि खे केरु पियो माराए, ऐं साईं मुंहिंजा कंहिं बि यूरोपीय मुल्क में जेको दुश्मनी आहे, जेका इंडिया जो जेको पंहिंजो जेको मुखालिफ़ आहे सियासतदान आहे या जेको कनि था त भई इंडिया में जेको आहे मज़ीद मुल्क ठहनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु हू कहिड़े नमूने दहशतगर्दी कनि पिया, उहा तव्हांखे सॼी ख़बर आहे। त ऐं डिक्लियर जेको आहे सो दहशतगर्दीअ में जेको आहे इंडिया जेको आहे साफ़ ज़ाहिर आहे उनजो नालो आहे। ऐं उन ते उन्हनि खे नोटिस बि मिलिया आहिनि, त उन्हनि जे सिफ़ारतकारनि खे घुराए बि जेको आहे सो मुतनबा कयो वियो आहे। लेकिन
मक़सदु इहो आहे त भई कहिड़े तरीक़े सां जेको आहे न हू पाकिस्तान में इहा जेको आहे ख़तमु कोन था कनि, उन ते हू पैसा ख़र्च कनि पिया। ऐं ऑफ द रिकॉर्ड जेका ॻाल्हि इहा आहे त हींअर जेको आहे ओपनली अफ़गानिस्तान क्लियर साफ़ क्लियर साम्हूं साईं अची हिन वियो आहे। ॻाल्हि खे जेकॾहिं इजाज़त ॾियो कंटिन्यू रखंदासीं, पर साई जो टाइम थी वियो आहे। नाज़रीन नंढी साई वठूं था, मार्का हक़ पाण सेलिब्रेट करे रहिया आहियूं। मिलूं था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं। मार्का हक़ जी सेलिब्रेशन्स हली रहियूं आहिनि ऐं हिते वेठा आहियूं। जॾहिं ब्रेक में हलिया वेंदा आहियूं तॾहिं बि जेकी असांजी फ़ौजी जवाननि जेकी ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, जेकी वाक़िया असां पाण में डिस्कस कंदा आहियूं, उहो असांजे जोश ऐं जज़्बे खे अञा वधाईंदा आहिनि। ऐं यकीननि तव्हां बि ॾिसी रहिया हूंदव, तव्हांजो बि जोश जो को शुमार ई न हूंदो। ॿिए जेको गेस्ट असांखे ब्रेक में जिन जॉइन कयो आहे उनजो अॻु में तारुफ़ कराईंदा हलूं। मशहूरु सनतकार आहिनि फज़ल करीम दादा भाई पाण खे जॉइन कयो, उनखे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। वेलकम करते हैं आपको अपने शो। थैंक यू वेरी मच फॉर हैविंग मी। और मार्का हक़ की मुबारकबाद हो आपको बहुत। आपको भी मुबारकबाद, आपके पूरे चैनल की टीम को और आपके चैनल की तवज्जो से पूरे मुल्क को मार्का हक़ की पहली एक तरह की ये कौमी ईद हो गई है हम। बिल्कुल कौमी ईद है, और जिस जज्बे से पूरी कौम जो है मार्का हक़ को बना रही है, ये हमें डिफ़ाइन कर रहा है, ये हमारे स्पिरिट ऑफ द नेशन को डिफ़ाइन कर रहा है। जो हम अपने सेक्रीफाइस ऑफ हीरोज़ को जो हम अप्रिशिएट कर रहे हैं, और जिस तरीके से पूरी कौम सीसा पिलाई हुई दीवार बन के खड़ी हुई थी, जिसमें फ़ौज के शाना बशाना मीडिया ने अपना जो किरदार प्ले किया, पूरी कौम जो खड़ी हुई थी, तो मैं समझता हूँ कि दुश्मन को एक बहुत ही डिफाइनिंग मैसेज पाकिस्तान की तरफ से मिला था। सही, और यही जाना चाहिए। बिल्कुल जाना चाहिए, और इस साल भी यही जा रहा है। और कहते हैं ना कि यहाँ पे जहाँ पे जश्न बन रहा है तो वहाँ पे सफ़ाए मातम बिछे हुए। सही, बिल्कुल। अफसोस में वो लोग कि किस गयूर कौम बहादुर अफवाद से इन लोगों ने जुर्रत की, जसारत की, लड़ने की। सही सही, बिल्कुल। और हमारे नौजवान जो हैं, मतलब देखा जाए तो हम सुनते थे कि पुरानी जो 65 की जंग थी या 73 की जंग थी, तो हम लोग सुनते आ रहे थे ना कभी हम लोगों ने। अब हम बहुत से नौजवानों ने इस दौर में जब ये जंग देखी है, तो एक और जंग से जब हम निकल के आते हैं, जब जीतते हैं, तो जज्बे किसी और ही जो है ना, हमारा मोराल ऊपर चला जाता है। जी बिल्कुल, आपने बिल्कुल सही फरमाया कि जैसे किस्से सुनते थे 65 की वॉर के, 72, ये सारे किस्से सुनते थे, देखते थे। और भादरी के जब हम किस्से सुनते थे तो वी यूज्ड टू फील प्राउड, बट जब खुद विटनेस किया उसको देखते हुए, हिस्ट्री इन मेकिंग, तो इसका एक अपना ही जो है वो सेंटिमेंट्स होते हैं, अपने जज्बात होते हैं। और जिसे कहते हैं कि पाकिस्तान ने जो मकाम हासिल किया, और बुनिया ये मार्का हक़ को अगर आप देखें तो ये क्लासिक भी था, डिफाइनिंग भी था, और कॉन्सिक्वेंशियल भी था। क्लासिक इन द सेंस इस तरह था, अगर आप इजाज़त दें तो बताऊं कि मैंने इस पर लिखा भी था। क्लासिक इन द सेंस ऐसे था कि ट्रेडिशनल वॉरफेयर के साथ जो मॉडर्न हमने टेक्नोलॉजी को इनकॉर्पोरेट किया, और जिस तरह हमने अपने से बड़े दुश्मन को चंद घंटों के अंदर इन ऑल स्पेयर जो हराया, तो आज हमारा ये जो हमारी जो स्ट्रेटजी थी, इसको आज वॉर कॉलेजेस में पढ़ाया जा रहा है। बिल्कुल। और डिफाइनिंग इस तरह था कि हमारी स्ट्रेटेजिक डेप्थ पाकिस्तान की जो है वो पूरी दुनिया के आगे आया हुई। और कॉन्सिक्वेंशियल ये था कि पाकिस्तान ने अपने आप को डिक्लेयर किया कि ना सिवाय वो इस खत्ते का, बट पूरी दुनिया के अंदर एक बहुत इम्पॉर्टेंट प्लेयर है, और पीस के लिए वो हमेशा अपना किरदार निभाता रहेगा। जो कि अभी भी निभा रहा है। इतनी अभी भी निभा रहा है। जंग का बड़ा खतरा टाला है पाकिस्तान ने। आप देखें कि एक साल के अंदर अल्लाह ने जो पाकिस्तान पे मेहरबानी की है, कि पाकिस्तान अगर आप देखें 22 तारीख को पहलगाम हुआ जी, और 40 मिनट के अंदर पहली FIR लॉन्च हुई। उनने वो 40 मिनट में पहुंच भी गए जगह पे जहाँ पे ये 15 मिनट को और उसके बाद उनने इन्वेस्टिगेशन भी मुकम्मल कर ली, और पाकिस्तान को इम्प्लिकेट करने की कोशिश की। और उनका मीडिया फ्रेंजी हो गया कि जी पाकिस्तान मुलव्वस है। पाकिस्तान ने क्या किया? पाकिस्तान ने उस वक़्त भी ये तजवीज़ दी कि आप इंडिपेंडेंट इंक्वायरी कराएं किसी से भी, और इंटरनेशनल प्लेयर्स को भी बोला कि आप भी आएँ और इंडिपेंडेंट इंक्वायरी का हिस्सा बने। बट इंडिया को वो जो जुनून था, वो समझ रहे थे कि वो बहुत ही कोई ताकतवर हैं, और वो जो हेजेमनी क्रिएट करने की कोशिश कर रहे थे। तो फिर यही हुआ कि जब उनने किसी की बात नहीं सुनी और हिमाकत की, तो खूब शेर है ना, हम चुप थे कि बर्बाद ना हो जाए चमन का सुकून, नादा ये समझ बैठे कि हमें कुव्वत ललकार नहीं। फिर जब हमने जवाब दिया तो 3 फ्रंट पे आपको मैं बताता हूँ। जब हमने जवाब दिया, उन्होंने LOC पे जब फायरिंग की, तो विद इन एन आवर हमारा रिटेलिएटिव रिस्पॉन्स ये था कि सफ़ेद झंडे और सरेंडर उनने
अपनी चेक पोस्ट पे लगाए। हमने उनका ब्रिगेड हेडक्वार्टर ही उड़ा दिया 1 घंटे के अंदर। उनने फिजाइया से हिमाकत करने की कोशिश की तो सिर्फ 1 घंटे के अंदर अपने 8 तैयारे गिरा बैठे। उसके बाद IAF कभी भी इस पूरे कॉन्फ्लिक्ट के अंदर एयरबॉर्न नहीं हो सकी। नेवी की तरफ से कोशिश कर रहे थे, बड़ा इनको गुमान था INS विक्रांत लाएंगे, वो वहीं से उन्होंने टर्न कर ली और अपने वहाँ पे पार्क कर दी कि उसमें तकनीकी खराबी है। तो मैं समझता हूँ ये एक बहुत ही ट्रमेंडस विक्ट्री थी मॉडर्न वॉरफेयर के अंदर भी अगर इसको स्टडी करें। और मैं समझता हूँ कि पूरी कौम जो है ये उसकी विक्ट्री है, क्योंकि अफवाज के पीछे कौम खड़ी थी। आप जज्बा देखें, बिल्कुल। जब इनने नूर खान एयर बेस पे कोई ड्रोन भेजे थे तो वो उसके 15 मिनट के बाद वहाँ पे पाकिस्तान के झंडे लेकर नारे लग रहे हैं। तो ऐसी गयूर कौम कहाँ मिलती है, ऐसे बहादुर अफवाज कहाँ होती है। तो जब तक हमारे पास ये कौम है, ये अफवाज है, पाकिस्तान जो है इंशाल्लाह ताला इसी तरीके से इज्जत में और इसके इजाफा होता रहेगा। बिल्कुल, हर मुश्किल से निकलता आएगा। अच्छा सर, जी साईं ॿुधाइनि पिया त मीडिया के किरदार की बात करें तो उन्होंने तो लाहौर में बंदरगाह भी बना दी थी, उसको तबाह भी कर दिया था। उन्होंने मीडिया जेका हमाकत कई पे अॼु बि दुनिया माना ॼण त उनखे मज़ाक तौरु वठे पई त माना लाहौर बंदरगाह समुंड किथां आयो। सो उन्हनि कराची पोर्ट खे बि तबाह करे छॾियो। इहो ॾिसो, ठीकु आहे, तव्हांजी जेकी प्रोपेगेंडा वॉरफेयर आहे न, उहो इन वॉर जो हिसो हूंदो आहे। अॻिले तव्हां दुश्मन खे हिसाईंदा आहियो, उनजी जेकी विढ़ण जी विल आहे उनखे ख़तमु कंदा आहियो। पर हिननि जो जेको हरकत कई आहे न हिन ज़माने में, जंहिंमें तव्हां हर माण्हूअ खे एक्सेस आहे कंहिं उन इंफॉर्मेशन खे वेरीफाई करण जो, त इनखे मां इहो चवंदुसि कार्टून नेटवर्क आहे जेको हली रहियो आहे। पंहिंजी हिकिड़ी साख जेकी आहे उन इंटरनेशनली बि सॼी दुनिया में तव्हां हिकिड़ो ॾिठो हूंदो त कोई घुरायो, कोई मुंहिंजो ख़्यालु आहे अमेरिकन हुयो, कोई एम्बेसडर टाइप हुयो जा से उन्हनि जे पैनल में हुयो, उन त उनखे शटअप कॉल बि ॾिनी हुई त बाबा तूं छापो करीं जॾहिं JD Vance ते अचे पियो। त हुते उन्हनि मूंखे चयो त हो अलाए इस्लामाबाद जेकी आहे असां तव्हांजी सिक्योर कोन्हे का, हुते तव्हां कीअं था मोकिलियो भला भला भला। त हुननि उनखे शटअप कॉल बि ॾिनी। त हाणे हो पंहिंजी इन्हनि फोलिस खां, पंहिंजी इन्हनि ग़लतियुनि खां सिखनि कोन पिया, अॻु खां अॻिरां आहिनि। कूड़ ॻाल्हाइणु माना ठीकु आहे, तव्हां जेकी वॉरफेयर थींदी आहे या प्रोपेगेंडा वारी, उन में कूड़ ई हलंदो आहे, पर उन कूड़ जेको हथ पेर को काई शइ हुजणु घुरिजे, अॻिलो माण्हू उनखे एक्सेप्ट त करे। तव्हां जॾहिं कूड़ ॻाल्हायो था त कंहिं जंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो था उनजे मुतलिक़ कुझु इन्फॉर्मेशन त वठो। तव्हां उनजी जोग्राफी ॾिठी कोन्हे का, लाहौर में पोर्ट अची वियो आहे। अच्छा, कराची वारो पोर्ट जेको आहे उहो बि तबाह थी वियो आहे। तव्हां जेको आहे सो असांजे फील्ड मार्शल खे, असांजे प्राइम मिनिस्टर जेको आहे बंकर में हलियो विया, सदर हुते हलियो विया, तव्हां हुनखे अरेस्ट करे वरितो आहे। त बाबा इहो कूड़ अहिड़ो कोन्हे को जेको सुभाणे परीहं तव्हां हुन ते क़ाइमु रही सघंदो, दुनिया हिनखे वेरीफाई करे सघंदी। उहो उन्हनि ॾींहं उन ई टाइम में उहो वेरीफाई थी वियो। ऐं उन्हनि जे मथां हाणे उहो ई जेके आहिनि जंहिंखे चवंदा आहिनि थोरो अनपार्लियामेंटरी लफ़्ज़ आहे, लेकिन उहे ई लानतूं उन्हनि जो वापसि वञी रहियूं आहिनि। तव्हां इहो ॾिसो त 65 जी जंग में इहो पियो अचे त लालू खे अड्डा तबाह कर दिया जी, उन ते हले पियो उन ते इंडियन रेडियो ते। लेकिन ईअं कोन हो, जेको न को अॾो उते न को का ॻाल्हि ई, बसि हरू भरू जेको आहे ॻाल्हि ई। हींअर कल्ह मोहसिन नक़वीअ छा चयो, हीअं त असां ज़ाहिर जेको सॼी फ़ौज जो जेको सरबराह आहे, हूअं त फील्ड मार्शल आहे, लेकिन हूअं उमूमी सरबराह जेको आहे सदर ममलिकत आहे, उनखे असां इहा चयोसीं तव्हां बैंकर में हलिया वञो जी। लेकिन उन वञण खां इनकार कयो ऐं चयो त भई जेको आहे सो मां बैंकर में छो वेंदुसि, जेकॾहिं मौत मुंहिंजो लिखियलु आहे त हिते हूंदो, बैंकर में बि हूंदो। त हुन बिल्कुलु जेको आहे सो सर मैसेजिंग आहे न, इहा मैसेजिंग आहे तव्हांजी लीडरशिप जी, त तव्हांजी लीडरशिप तव्हांखे फ्रंट खां लीड थी करणु चाहे ऐं करे थी पई। ऐं जॾहिं तव्हांजी लीडरशिप तव्हांखे फ्रंट खां लीड कंदी आहे त तव्हांजा रिज़ल्ट्स पोइ हिन खां वेरी कोन कंदा, तव्हांजा रिज़ल्ट हमेशह पॉज़िटिव हूंदा। छो त तव्हांजो अलाह में यकीन आहे, ईमान आहे तव्हांजो, तव्हांखे मौत जो भउ कोन्हे कयो, तव्हांजो जेको कॉज़ आहे उहो जस्टिफाइड आहे। तव्हां कंहिंजे मथां वञी करे हमलो कोन कयो आहे, तव्हां डिफेंड था कयो। हाणे तव्हां डिफेंड कयो था पिया त अॻिले वारे खे सबक़ सिखण लाइ ज़रूरी आहे। इहो असांजो मज़हब असांखे सेखारे थो पियो। टेलीफोन लाइन ते बि कुझु महिमान जॉइन कनि पिया, उन्हनि खे बि शामिल कंदासीं। लेफ्टिनेंट जनरल मोइनुद्दीन हैदर साहब जेके आहिनि उहे बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। मोइनुद्दीन हैदर साहब, बहुत शुक्रिया सर, आपने मार्का है कि खुसूसी ट्रांसमिशन में। जी वालेकुम अस्सलाम, बहुत शुक्रिया। अच्छा सर, किस तरह देख रहे हैं, पूरी कौम आज ये मार्का हक मना रही है, ना सिर्फ पाकिस्तान लेकिन दुनिया में जहां भी पाकिस्तानी रहते हैं इस दिन को मना रहे हैं, तो इस दिन की अहमियत के हवाले से हमें बताइएगा कि कितनी इंपॉर्टेंस देख रहे हैं इस दिन की आप? अल्हम्दुलिल्लाह कि अल्लाह ने पाकिस्तान को इज्जत दी जी बिल्कुल, और एक बड़े हमसे कई गुना बड़ा जो है हिंदुस्तान जी, जिसकी फौज और एयरफोर्स हमसे कई गुना बड़ी है,
जी जिसका डिफेंस बजट पाकिस्तान से 9 गुना ज्यादा है, बिल्कुल। सही। और उसके इजराइल से भी ताल्लुकात है, उनसे भी हथियार लेता रहता है। तो उसके बावजूद उसने फॉल्स फ्लैग ऑपरेशन किया, जो उसकी आदत है, 1-2 साल पहले भी किया था, जब अभिनंदन को गिराया गया था, जब भी किया था, तो अभी दोबारा किया फॉल्स फ्लैग, और उसके बाद पाकिस्तान पे अटैक कर दिया कि मैं टेररिस्ट जो है कैंप्स को तबाह कर रहा हूँ। और वो क्या थे टेररिस्ट कैंप, तो आपको पता है कि जैसे मोहम्मद और लश्कर तैयबा ये काफी अर्से पहले बैन हो चुकी हैं, बिल्कुल। और इनकी कोई एक्टिविटी नहीं है, ना इनका कोई एक्शन सामने आया बहुत सालों से। लेकिन उनके पुराने जगह पर जहाँ था वहाँ मुरीद के में हमला कर दिया, मस्जिद बच्चों को मार दिया। उसके बाद ये भावलपुर में जैश मोहम्मद के पुराने हेडक्वार्टर पे हमला कर दिया जहाँ कुछ भी नहीं था अभी, और अहमदपुर ईद में एक मस्जिद शहीद कर दी। सही। तो ये सारे सिविलियन टारगेट थे, और पाकिस्तान को डराने धमकाने की थी, और दुनिया को दिखाने की थी कि जी इन्होंने टेररिज्म किया है पहलगाम में, हम इसलिए फौरन हमला कर रहे हैं, बड़े बिल्कुल मजबूत ताकत है, हम बर्दाश्त नहीं कर सकते। लेकिन चंद ही घंटों में पाकिस्तान ने उसके बहुत जबरदस्त उसका जवाब दिया। लेकिन पाकिस्तान की खूबी यह है कि सही। सिर्फ मिलिट्री टारगेट से एंगेज किए, और दूसरी बात यह है कि उसने सिविलियन टारगेट को और उसको अटैक नहीं किया। लेकिन पाकिस्तान ने इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर में और साइबर वॉरफेयर में हिंदुस्तान को अजीब शिकस्त दी। बिल्कुल। उनके जितने सिस्टम है ना, रेलवे का है, एयरफोर्स का है, बिजली का है, वो सबको जैम कर दिया। जब उनको जैम करेंगे तो मुल्क पे काम ही रुक जाएगा। बिल्कुल। बाकी रही उनकी एयरफोर्स, तो एयरफोर्स जो है पाकिस्तान से कई गुना बड़ी है। और जब पिछली दफा वो अभिनंदन को जब गिराया था तो राइफल तैयारे नहीं आए थे इनके पास, जिन्होंने पैसे दिए हुए थे फ्रांस को। सही। लेकिन मोदी साहब ने कहा आज मेरे पास राइफल तैयारे होते तो मैं पाकिस्तान को मदद चखा देता। सही। तो इस दफा राइफल तैयारे भी मौजूद थे, और पाकिस्तान ने 2, 3, 4 उनके राइफल तैयारे भी गिरा दिए, दूसरे तैयारे भी गिरा दिए, 6-7 तैयारे गिरा दिए। अब पाकिस्तान कह रहा है कि मैं उनके और तैयारे मार सकता था, लेकिन हमने रेस्ट्रेन किया, अपना हाथ रोका कि बात को आगे ना बढ़ाएं। सही। सही। तो उनका S-400 जो बड़ा अच्छा एयर डिफेंस सिस्टम है, उस पर कामयाब हमला हुआ। हमारी फौज ने जो मिसाइल चलाए अल-फतह वगैरह जितने, वो बड़े एक्यूरेट थे, अपने निशाने में बैठे, उनका बड़ा नुकसान हुआ। हिंदुस्तान हिल गया एक दफा। सही। और पाकिस्तान की ताकत दुनिया ने मान ली। एक छोटा मुल्क है, लेकिन इसकी फौज बहुत प्रोफेशनल है, और इसके पायलट एयरफोर्स बहुत बहादुर लोग हैं, और इनके ट्रेन बहुत जबरदस्त, इनकी फोर्सेस जो है तीनों बहुत ट्रेंड हैं, और इनकी अच्छी कोऑर्डिनेशन है। तो पाकिस्तान की इस वाक़े के बाद से इज्जत का ग्राफ ऊपर जाना शुरू हुआ है। दुनिया ने हमारा जो है ये काम देखकर जो है हमारी इज्जत जो है शुरू कर दी है ज्यादा। तो अभी अगर इसको देखें, जैसे इंडिया अपना अमेरिका और ईरान के दरमियान पीस मेकर के तौर पर पाकिस्तान का सामने आना, सऊदी अरब से दिफाई मुआहिदा, अब सुनने में आ रहा है कि कतर या और ममालिक भी ख्वाहिशमंद हैं कि पाकिस्तान के साथ कोई दिफाई मुआहिदा करें। तो पाकिस्तान का ये जिसका आप जिक्र करें इंटरनेशनल लेवल पर जो मयार उभरा है, इसकी कितनी इंपॉर्टेंस देख रहे हैं आने वाले दिनों में, कितना ज्यादा ये अहम है पाकिस्तान के लिए? देखिए, आने वाले दिनों के अलावा आजकल के दिनों में भी बहुत इम्पोर्टेंट है। बिल्कुल है। पाकिस्तान का नाम दुनिया के हर मुल्क के टीवी स्टेशन और हर मुल्क के लीडर से लिया जा रहा है। जी बिल्कुल। ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड हो, कोई दूर दराज का मुल्क भी हो, क्योंकि इससे पूरी दुनिया अफेक्ट हुई है। तमाम दुनिया में तेल की तरसील के अंदर रुकावट आई है, फर्टिलाइजर की कीमतें बहुत बढ़ गई हैं, और लोग परेशान हैं, अमेरिका के अंदर परेशान हैं। तो सब दुनिया में इसका असर हुआ। तो तमाम दुनिया इस बात को देख रही है कि पाकिस्तान जो सालिसी करा रहा है और दोनों मुल्कों को लड़ाई से मना करके उनको मुज़ाकरात के बेस पे लाके डिप्लोमेटिकली इस मसले को हल कर रहा है, उसको दुनिया बहुत अप्रिशिएट कर रही है। और पाकिस्तान की जो झूठी इमेज हिंदुस्तान ने प्रोपेगेंडा से बनाई थी और हमको आइसोलेट करने की कोशिश की थी कि पाकिस्तान दहशतगर्द मुल्क है, अब पता चल रहा है पाकिस्तान दहशतगर्द मुल्क नहीं है। पाकिस्तान दहशतगर्द मुल्क हिंदुस्तान है, उसको सजा देता है। और पाकिस्तान जो है वो लोगों की सुलह कराता है, वो पीस कराता है, वो पीस मेकर है। तो इससे पाकिस्तान की परिस्थिति बहुत बड़ी है।
बार बार ट्रम्प साहब का पाकिस्तान की लीडर्स की तारीफ करना, पाकिस्तान की तारीफ करना, और पाकिस्तान के पास उनके वाइस प्रेसिडेंट का आना, ईरान के डेलीगेशन का आना, अब तमाम जितनी भी चीजें हैं अपना कोई आती हैं, कोई अमेरिका की तरफ से कि भाई हमारा ये मायदा जो है हमारी तरफ से अब ड्राफ्ट है, वो पाकिस्तान को पहले आता है, फिर पाकिस्तान ईरान को भेजता है, फिर ईरान से जवाब लेकर भेजता है, सही। कई समझाता है। अभी आप देखिए जी। कि पहले ही हल्ले में अमेरिका ने उनके लीडर मार दिए थे, ऐसे ही हमले ही साहब को, और बाकी उनकी आर्मी कमांड के सारे फर्स्ट टियर के लीडर मार दिए थे। उन्होंने इससे पहले उनके साइंटिस्ट को मारे थे। उनके पास टेक्नोलॉजी है कि वो सैटेलाइट से जो है वो इमेज करके वो आदमी को जो है टारगेट कर लेते हैं। बिल्कुल। लेकिन हमारे फील्ड मार्शल साहब 3 दिन वहां जाके बैठे रहे ईरानियों को बताने समझाने के लिए कि आप किस तरीके से इस मुश्किल से निकलें और कोई ऐसा मायदा हो जिससे आपकी भी आगे तरक्की हो, आपके लोग भी, अवाम भी सुख का सांस लें। आपने बहुत सैंक्शन देख ली, तकलीफें देख ली, तो 3 दिन बैठे रहे वहां पर। बहादुरी की बात है। तो पाकिस्तान बड़ी जान परोशी के साथ, जवाबमर्दी के साथ इनकी सुलह करा रहा है, और जाहिर है कि ये खित्ता चेंज हो रहा है। जिस तरह आपने कहा, सऊदी अरब, कतर और दूसरे लोग जो हैं वो गालिबन पाकिस्तान की तरफ मुतवज्जा होंगे, क्योंकि अमेरिका का वहां बैठना भी जो है मुश्किल हो जाएगा। सही। अच्छा मोइन वीरेंद्र साहब, अब भी हम सुनते हैं कभी कभी रख के इंडिया की तरफ से खबरें आती हैं कि ऑपरेशन सिंदूर अब तक खत्म नहीं हुआ, वो जारी है और दोबारा भी कोई इस तरह का कभी हमला हो सकता है। ये सिर्फ मीडिया के हद तक है, या आपको लगता है कि इतने बड़े जवाब के बावजूद कभी वो दोबारा इस तरह की कोई जुर्रत कर पाएंगे हमले की? अपने इलेक्शंस के लिए, अपने हिंदुस्तानी अवाम का मोराल बुलंद करने के लिए कि ये ऑपरेशन सिंदूर जारी है, जारी है तो आओ ना फिर, है खाली बातें जो कर रहे हो, और किस लिए तुम जंग करोगे? पहले हासिल क्या किया, अब तुम और नुकसान उठाओगे। पाकिस्तान ने लास्ट टाइम तो हाथ खींच के रखा था, लेकिन रोज रोज का मजाक थोड़ी पाकिस्तान बर्दाश्त करेगा। तो मेरे ख्याल से ये गीदड़ भक्तियां हैं, हमसे अब तैयारी पूरी रखनी चाहिए जी, लेकिन घबराना नहीं चाहिए। सही सही। हाँ, अमान जो को सवाल जी न, बस तकरीबन सब सवाल था। बहुत शुक्रिया सर, बहुत शुक्रिया, आपने अपना कीमती वक्त दिया हमारे लिए, पंहिंजो वक्त कढियो। अच्छा, जीअं इहे रखी रखी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त भई उहो अञा हले पियो, उनजी मीडिया दावा कंदी आहे, त इहो सिर्फ़ु मीडिया जे हद ताईं आहे, या मूंखे लॻे थो इहा ख़्वाहिश त उनजी दिलि में अञा हूंदी त को जवाबु ॾियूं या उहो पलांद कयूं? सर ख़्वाहिश त ॾिसो इनखां न डे फर्स्ट खां आहे त पाकिस्तान ठहियो छो, सही, उहो इनखां हज़म थिए ई कोन थो। जॾहिं नथो थिए त काफ़ी सारी जंगियूं हिननि सां विड़ियूं बि सही। हींअर बि हिननि खे न ऑपरेशन सिंदूर मतिलबु हाणे उन लाइटर पार्ट आहे त नालो मर्दाणो रखनि था, ऑपरेशन सिंदूर रखी छॾियंसि, मर्ज़ी अथनि एनी हाउ। लेकिन ॾिसो उन्हनि खे पास कयो आहे, पास कए साल थी वियो आहे। थींदो ईअं आहे, तव्हां जॾहिं बि काई हिकिड़ी ॿ एडवर्सरीज़ आहिनि पाण में विढ़नि था पिया, विच में अगरि काई सीज़ फायर थींदी आहे त असां कंदा आहियूं त पोइ जेके प्रोबिंग में असां वटि इंफॉर्मेशन अची वई आहे उनजो रिस्पॉन्स तयारु कंदा आहियूं। रिस्पॉन्स तयारु करण खां पोइ अगरि असां वटि उहे सभु वसीला मौजूदु आहिनि त असां अगरि सम्झूं था पाण में एतिरो वित त जवाबु ॾींदा आहियूं। त हाणे उनजा साम्हूं सभु का शइ त अची वई आहे। असांजे एयरफोर्स जेकी उन में परफॉर्मेंस ॾिनी, असांजे जेके आर्मी आहे, असांजी नेवी आहे, जेको जेको उन्हनि खे उन्हनि रिस्पॉन्स ॾिनो उन में उहो लाजवाब आहिनि। उनजो उन वटि हींअर ताईं कोई जवाबु कोन्हे को। हुनखे दुनिया में माण्हू बि जेके आहिनि न, जिन जे जीअं राफेल कंपनी आहे उनजे थोरा स्टॉक में चाइना वारनि किथे वञी पुॻो, त हाणे कोई माण्हू बि रिस्क खणण लाइ तयारु कोन्हे त भई मां एतिरी मशीन ते तयारु कयां थो, एतिरी मुंहिंजी हुन ते R&D आहे, एतिरो मुंहिंजो पैसो आहे, कंहिं अहिड़े अनाड़ी खे हथ में न ॾियां जो सुभाणे मुंहिंजो बि सम्झो न मार्केट या बाक़ी सभु शयूं डिस्टर्ब थियनि जेकी थियूं आहिनि। सही। त इहो हिकिड़ो ईअं मूंखे त ईअं थो लॻे त हिकिड़ो नारो ई आहे, ऐं नारो बि पॉलिटिकल आहे, ऐं उन्हनि जे इलेक्शन जेकी कैंपेन्स आहिनि उनखे सर्व करण लाइ आहे त असां पॉज़ कयो आहे। त तव्हां अगरि पॉज़ कयो आहे त बाबा साल गुज़रियो आहे, इहो साल हली वेंदो आहे, तव्हांखे अगरि कुझु करिणो आहे त कयो। DJIS पार कल्ह उन्हनि खे चयो आहे त बाबा तव्हां अचो नी, ऐं दुनिया में कंहिंजो पीउ खे बि ताक़त कोन्हे का जो असांजे मथां कहिड़ी शइ करे सघे, छो त असां एतिरा पंहिंजो पाण खे अलाह जे हुकुम सां, उनजी मदद सां, अवाम जी हेल्प सां, लीडरशिप जी जेकी हिकिड़ी तव्हां ॾिसो था न आहे एम आहे, इलाही क्रिस्टल क्लियर आहे, उन सां असां जेतिरियूं शयूं कयूं आहिनि त अलाह जो शुक्र आहे असां तैयार आहियूं ऐं असांजी तैयारी में मुसलसल लगा पिया। फजल करीम साहब से समझना चाहेंगे, अच्छा जैसे हम अभी बात करें इंटरनेशनल लेवल पर, नो डाउट पाकिस्तान का इमेज बढ़ा है, पीस मेकर के तौर पर आए हैं, डिफेंस का मुआहदा भी हो रहा है, तो फाइनेंशियली पाकिस्तान को कितना फ़ायदा हो सकता है? नाम तो बड़ा हुआ है, लेकिन लोगों को क्या रिलीफ मिलेगा?
اگر یہ جنگ ختم ہوتی ہے تو گیس پائپ لائن بھی ایران کے ساتھ ہے, پیٹرول کی بھی باتیں ہو رہی ہیں, کیا واقعی وہ سستا ملے گا یا پھر وہ انٹرنیشنل مارکیٹ کے حساب سے ملے گا؟ تو فائنینشلی طور پر پاکستان کتنا مضبوط ہوگا یا ہوا ہے اس سارے پروسیس میں؟ دیکھیں, سب سے پہلے تو میں یہ بتاؤں, جو پاکستان کے جو پیس ایفرٹ رہے وہ ابھی کے نہیں ہیں. جی, اگر آپ دیکھیں جب چائنا کا کشیدگی جب تھی امریکہ کی چائنا کے ساتھ, تو 1971 میں ہنری کسنجر کی میٹنگ بھی پاکستان نے ارینج کرائی تھی چائنا میں, اور انڈیا اور چائنا وار میں پھر ان کے پریزیڈنٹ بھی گئے اور یہ ٹیبل پہ بیٹھے. صحیح. اس دفعہ بھی پاکستان کا ہمیشہ پیس میکر کا رول ہے, جو جنرل صاحب بھی کہہ رہے تھے, اور اس وقت بھی جو ابھی ہم اس امن کے لیے کر رہے ہیں کوششیں, تو سارے سٹیک ہولڈر, یہ ہماری قوم کے لیے ایک بڑی فخر کی بات ہے کہ سارے سٹیک ہولڈر کا اگر کسی بھی ایک ملک پہ بھروسہ ہے اور لک اپون کر رہے ہیں تو وہ پاکستان ہے, کہ وہ اپنا ثالثی کا کردار ادا کرے, کیونکہ یہ جنگ خالی اس خطے کی نہیں ہے, پوری دنیا کو عالمی سطح پہ یہ ہٹ کر رہی ہے. اور میں ہمیشہ یہ ایک بات کہتا ہوں کہ آپ سے بھی پوچھتا ہوں, اپنے سارے دوستوں سے بھی, آپ لوگوں کو امریکہ کے چیف کا نام شاید نہیں پتہ ہوگا یا کسی دوسرے ممالک کے چیف کا نام نہیں پتہ ہوگا, بٹ پوری دنیا کو ہمارے چیف کا نام پتہ ہے. تو یہ پاکستان کی عزت ہے, اور میں یہی کہتا ہوں کہ پاکستان از اے وائس آف پیس ان دا ورلڈ آف کانفلکٹ, اے برج ویئر نیشنز فائنڈ ہو. تو پاکستان کا یہ کردار کو پوری دنیا سراہ رہی ہے. اب دوسری بات آپ نے اکنامک امپیکٹ کی دیکھیں, نو ڈاؤٹ اگر یہ سیٹل ہوتا ہے, جو مجھے لگتا ہے کہ ہونا ہے, کیونکہ جنگ کسی چیز کا حل نہیں ہے, بالکل, تو اور جو ہونا تھا دونوں لوگ سائٹ پہ وہ کر بیٹھے, تو اب تو ٹیبل پہ آنے, اور پاکستان اس کو انشاءاللہ احسن طریقے سے اپنا یہ فریضہ بھی نبھائے گا جو اٹ اوز ٹو ہیومینٹی. جہاں تک بات ہے اکنامک کی, تو میں سمجھتا ہوں جیسے بھی یہ سیٹل ہو جائے گا تو ایران کے ساتھ بھی جو ہمارے ٹریڈ ہے وہ کھل جائے گی. آپ کو پتہ ہے ایران سینکشن میں تھا, ہم یہ پائپ لائن بھی نہیں تھرو کر پا رہے تھے چیزیں, بیکاز آف ویریس ریزن, سینکشن بینگ ون آف. تو اب میں سمجھتا ہوں جیسے بھی کھلے گا تو ایک بہت بڑی مارکیٹ کھلے گی, تو اس سے معاشی طور پہ تو جو ہے کیا کہتے ہیں کافی ہمیں فائدہ ہوگا. بٹ ہیونگ سیڈ دیٹ, ہمیں اپنے ہاؤس کو بھی ان آرڈر کرنے کی ضرورت پڑے گی. ہمیں پالیسیز ایسی بنانی پڑیں گی کہ جہاں پہ پاکستان کا, اگر آپ انسیپشن سے دیکھیں نا, کہ میرا واسطہ انڈسٹریز سے ہے, تو پاکستان کے اندر پرابلم جو رہی ہے وہ انویسٹیبلٹی کی پرابلم رہی ہے. ہمیں پاکستان کو انویسٹیبل بنانا ہے, اور انویسٹیبل آپ تب بنائیں گے جب آپ کی پالیسیز جو ہیں وہ سازگار ہوں گی. جب پالیسی دیر پا ہوں, جی سازگار ہوں گی, کنسسٹنٹ ہوں گی, اس میں کوئی چینج نہیں آئے گا, تو کیپٹل خود بخود فلو کرتا ہے, آپ کو پھر بولنے کی ضرورت نہیں پڑتی. جیسے یہاں سے کیپٹل دوسرے ملکوں میں گیا, اور ابھی یہ جنگ کے بعد آپ نے دیکھا کہ فالٹ لائنز ایکسپوز ہو گئیں. جن ملکوں کا ڈیفنس ویک تھا, آج وہاں پہ آپ دیکھیں نا, جو ترقی بھی کر رہے تھے, وہ آج وہاں پہ سارے لوگ پیسہ نکالنے کی کر رہے ہیں. تو اب کہنے کی بات یہ کہ اب وہ پیسہ کہیں نہ کہیں تو جائے گا, تو ہمیں اپنی پالیسی اور اپنے ہاؤس کو فوراً ان آرڈر لانے کی ضرورت ہے کہ ہماری یہ پالیسی ایسی ہوں کہ جو پیسہ ادھر آ کر انویسٹ ہو. تو اس حوالے سے کام چل رہا ہے. میں یہ بھی بتاتا چلوں, پرائم منسٹر صاحب, ساری پولیٹیکل پارٹیز جو ہے اس بات کے حوالے سے دے آر کوائٹ اویئر آف اٹ, اور پالیسیز بن رہی ہیں. اور میں سمجھتا ہوں کہ آئندہ آنے والے دنوں میں جیسے آپ ہاؤسنگ کی پالیسیز کو دیکھ رہے ہیں, اور اسی طریقے سے دوسری پالیسیز بھی آئیں گی, اور آنا چاہیے, بیکاز 7 ڈیکیڈ سے پاکستان کا کیپٹل جو ہے وہ فورن اسکائی لائنز کو بنا رہا ہے, اور ہم کیش اسٹاف رہے ہیں. تو اگر ہم نے یہ اپرچونٹی اب مس کی تو میں سمجھتا ہوں یہ تھوڑی جو ہے وہ زیادتی ہو جائے گی, جی لاس ہو جائے گا. اچھا, پورٹ کے حوالے سے بڑی باتیں ہو رہی ہیں کہ اب گوادر جس طرح ابھر رہا ہے, اتنے عرصے سے فنکشن اس حساب سے نہیں جس حساب سے ہونا چاہیے. اس میں جو ہمارے پڑوسی کہہ لیں یو اے ای یا ان کا, جی یو اے ای کا پورٹ پہ زیادہ ٹریفک تھا, وہ ڈائیورٹ ہو گیا. ابھی ان کی امپورٹنس بڑھی ہے, تو آنے والے دنوں میں کیسے دیکھ رہے ہیں گوادر اور اسپیشلی کراچی پورٹ؟ دیکھیں سیکیورٹی تو میں نے آپ سے کہا نا کہ بہت لازم ہوتی ہے, اور اب وہ ایکسپوز ہو گئی ہے, پوری دنیا کے آگے پتہ لگ گیا جن کا ڈیفنس اسٹرانگ نہیں ہوتا تو وہ کتنے ایزلی پہنے. تو پاکستان کا تو ڈیفنس از ناؤ انکویسچنیبل الحمدللہ. تو یہ جتنا بھی ٹریفک ہے جو یہ جی سی سی کنٹری اور خاص طور پہ یو اے ای سے ہوتا تھا, وہ اب آلریڈی آنا یہاں پہ شروع ہو گیا. آپ دیکھیں ہماری پورٹ ایکٹیویٹیز سگنیفیکنٹلی بڑھ چکی ہیں اس وقت. تو میں سمجھتا ہوں گوئنگ فارورڈ یہ جیسے بھی ہمارا ایران کے ساتھ بھی یہ ایران امریکہ کا جیسے سیٹل ہوگا, تو ہمارا یہ ٹریڈ جو بڑھے گی, تو پاکستان کے جو پورٹ ہیں جس میں گوادر ہے, کراچی ہے, اور قاسم پورٹ ہے,
और अगर आप अलाउ करें लाइट मोमेंट पे जो लाहौर का पोर्ट जो था तो हमारे पोर्टर्स उधर है, हाँ नवाज शरीफ साहब ने ड्राई पोर्ट बनाया। ड्राई पोर्ट, तो कहते हैं कि बात ये है कि सिग्निफिकेंट एक्टिविटी हमारी इकोनॉमिकली मैं बढ़ते हुए देख रहा हूँ उसमें। मोरे साहब अवां खे कीअं थो नज़र अचे फ्यूचर माशी हवाले सां बि पाकिस्तान जो, ऐं सिंध में कंहिं ज़माने में ज़ुल्फ़कार आबाद रिथा जी बि थींदी ज़िक्र फ़िक्र थींदो हो त जेका पुराणी बंदरगाह असांजी रही आहे। सर तव्हां हींअर ॾिसो त कमु हले पियो, तव्हां पोर्ट कासिम खे ई तमामु जेको आहे सो जदीद तरीन कनि पिया था, छो जो उते तमामु हिकिड़ो गहरो समंदर आहे जेको आहे कुदरती जेको आहे उते जेको आहे पोर्ट इहो तमामु हिकिड़ो सुठो आहे। त उन सां गॾु तव्हां अॻिते जेको आहे ठटे जे इलाइक़े में जेको आहे जेको प्री प्रोसेसिंग ज़ोन वग़ैरह ऐं सनतुनि जे लाइ जेको आहे उते इन्वेस्टमेंट हले पई। चाइनीज़ मां पाण वियो आहियां उते, चाइनीज़ जी जेको आहे हिकिड़ी ज़ोन जेका उते ठाही आहे उन में जेको आहे सो उते कमु हले पियो थो। ऐं उन खां अलावा जेको हिननि शारा भुट्टो ठाहियो आहे इन ते बि हेवी ट्रैफिक हलंदी, इहो बि हिकिड़ो कराचीअ खां ॿाहिरि जेको आहे फौरी तौर ते जेकॾहिं सामान वेंदो जेको आहे ऐं हैदराबाद बल्कि कराचीअ खां जेको सखर ताईं जेको रोड ठहिणु जेको मुतवक़ आहे उहो हले पियो थो। जेकॾहिं इहो हिकिड़ो रोड ठही वियो त पूरे पाकिस्तान में हिकिड़ो नओं जेको आहे ॼार विछाइजी वेंदो जेको रोडनि जो। सभिनी खां वॾी ॻाल्हि जेको हींअर परेशानी आहे, तव्हां ॾिसो सॼी तव्हां रोडीअ खां चढ़ंदो त उते बिल्कुलु तव्हांखे पंजाब ताईं पूरे पाकिस्तान में तव्हांखे सुठा रोड मिलंदा। ऐं हींअर इहो हले पियो थो अमल, जेकॾहिं इहो थी वियो कंप्लीट पोइ हिकिड़ो इहो तमामु सुठो अमल आहे। यानी इन सां गॾु पोर्ट सिटी खे कनेक्ट करे इहो सिर्फ़ु कराची पोर्ट जेकॾहिं हू तव्हां ग्वादर खां नथा चाहियो त कराची पोर्ट खां इहो जेको ताजिकिस्तान ऐं कज़किस्तान ऐं जेको इन्हनि मुल्कनि ताईं जेको आहे न इहो कार्गो असांजो वेंदो, इहो हिकिड़ो नओं खुलंदो जेको आहे ऐं चाइना ताईं वेंदो। त इन में जेको आहे इहो असांजो सिर्फ़ु रुकावट सिर्फ़ु हींअर कराचीअ खां जेको इन सखर ताईं जेको रोड आहे उहो बि क्लियर थी वञे। उन खां अलावा तव्हां हाणे ॾिसो त पाकिस्तान जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी इज़त आहे, तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो सुपर पावर एॾो इंडिया खे बदनाम जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे कंहिं ॿिए न कयो हूंदो। असां बि कोन कयोसीं त केतिरा जहाज़ आहिनि, हू पाण कॾहिं 11 जहाज़ थो ॿुधाए कॾहिं 8 जहाज़ थो ॿुधाए ट्रम्प साहिबु। ऐं बज़ाहिरा जेको आहे सो हुन में हुननि जा 4 जेको आहे क़ीमती जहाज़ हुआ जेके राफेल जेका, ऐं ॿियो हिकिड़ो सुखोई जहाज़ हो मेराज हुआ, ऐं उन खां अलावा हिकिड़ो हुननि जो मतिलबु हिकिड़ो क़ीमती जेको ड्रोन हो जंहिंजे बारे में चयो त तमामु हिकिड़ो क़ीमती जेको आहे उहो अरबे रुपए जो, उहो जेको हुननि जेको आहे सो हिते किरायो पाकिस्तान। त उन खां पोइ हुननि हू त वरी कुझु बि चवनि, लेकिन जेको आहे सो खुली हर ॻाल्हि में कर त मूं अमन जे लाइ किरदार अदा कयो आहे, ट्रम्प चए थो। ऐं इंडिया मूंखे मिनतूं कयूं तॾहिं मां जेको आहे सो मुआइदो करायो ऐं मूंखे नोबेल इनाम ॾिनो वञे। ईरान वारे मसइले खां पोइ त मुनीर खे मिली सघे थो या शहबाज शरीफ हाणे हुन लाइन में अची विया आहिनि, इहे बि ॻाल्हियूं। इहो त सर अञा इन खां वधीक वॾो कमु आहे जेकी इहा जंग हली रही आहे उन में त जेकी तव्हांजी दुनिया जी इकोनॉमी आहे उहा एट रिस्क आहे। महांगाई वधी रही आहे, बिल्कुलु हिकिड़ो हमलो थिए थो, ॿियो तव्हां तेल ॾिसो किथे थो पुॼे। वरी हिकिड़ी सुठी स्टेटमेंट थी अचे, शायदि उहो इकोनॉमी वारा या इकोनॉमिस्ट आहिनि या जेके बि आहिनि उहो पंहिंजी गेम था खेॾनि, उहो बि थी सघे थो। लेकिन इन जो चवंदा आहिनि न जेको स्ट्रेचर आहे उहो इलाही वॾो थियो आहे। सही जी बिल्कुलु। ऐं कंटिन्यू रखंदासीं ॻाल्हियुनि खे, पाण नाज़रीन नंढी साई वठूं था, साई खां पोइ कंदासीं मार्का हक़ जी ट्रांसमिशन। जी नाज़रीन, हिकु बार ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था मार्का हक़ जी हिन ख़ुसूसी ट्रांसमिशन में ज़बरदस्त क़िस्म जी ॻाल्हि ॿोल हले पई। इंटरनेशनल लेवल ते पाकिस्तान जो जेको किरदारु उभरियो आहे उन ते बि पाण ॻाल्हायूं पिया, फॉरेन पॉलिसी ते बि ॻाल्हायूं पिया, ऐं इन सभिनी सूरत हाल ज़बरदस्त आहे। तारीफ़ ॾाढी ज़बरदस्त थिए पई पाकिस्तान जी इंटरनेशनल लेवल ते, पर हिन ईरान ऐं अमरीका जंग खां पोइ पाकिस्तान खे केतिरो फ़ाइदो थी सघे थो, माण्हुनि खे केतिरो रिलीफ मिली सघे थो, पाण हुन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हियूं अञा खोड़ सारियूं, पर मां चाहींदुसि त असांजी साथी जेका कुलीग आहे उहा ॾाढी हिकिड़ी सुठी सिंगर बि आहे, यकीन मूंखे ख़बर हूंदी। सो असां सोचियोसीं त ब्रेक ते वञण खपे, हिकु नंढड़ी असां शरारत कई आहे। सो सच में ज़ाहिर आहे एॾी ज़बरदस्त ट्रांसमिशन हले पई त उन में इहो कीअं थो थी सघे जो मिली नगमो वग़ैरह न हुजे। सो असां फरमाइश कई आहे सिंधिया खां, त उहा असांखे ज़रूरु मिली नगमो वग़ैरह ॿुधाईंदो, पोइ वरी पाण ॻाल्हि ॿोल खे बि अॻिते जारी रखंदासीं। जी कमर ज़मान कायरा साहब, अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम अस्सलाम। थैंक यू सो मच सर, आपने हमारे लिए वक्त निकाला, हम बातचीत करें। मार्का हक़ के हवाले से खुसूसी ट्रांसमिशन चल रही है, तो इस दिन की इम्पोर्टेंस आप किस तरह देखते हैं? 1 साल पहले जो पाकिस्तान ने एक तारीख रकम की थी, उसके हवाले से आपके व्यूज जानना चाहेंगे सर। जी बहुत शुक्रिया। यकीनन हमारे लिए ये बड़ा फख्र का लम्हा है कि इस दिन पाकिस्तान की मुसल्लह अफवाज ने पाकिस्तान का बेहतरीन दिफा किया
اور اپنے اوپر ہونے والی یلغار کو جس طریقے سے رسپونڈ کیا بالکل اور دشمن کے دانت کھٹے کیے، یہ بہت عزت کی بات اور فخر کی بات ہے. لیکن ایک بات یہ بھی ہے جی سر کہ یہ اثر کا لمحہ نہیں ہے، فخر کا لمحہ ہے. جی قاہرہ صاحب ہمیں اللہ کے حضور شکر ادا کرنا چاہیے. بالکل پاکستان سے کئی گنا بڑا ملک ہندوستان، یہ درست بات ہے کہ ہم سے بہت بڑا ملک ہے، بالکل ہم سے بہت بڑی اکانومی ہے، ہم سے بہت بڑی فوج ہے، اس کے پاس ٹینک بھی زیادہ ہے، جہاز بھی زیادہ ہے، میزائل بھی زیادہ ہے، فوجوں کی تعداد بھی، کوئی دوسری رائے نہیں ہے. بالکل اس کے پاس بحریہ ہم سے بہت تگڑی ہے، یہ بھی دوسری اس میں کوئی رائے نہیں. اور اس نے کبھی پاکستان کے وجود کو تسلیم نہیں کیا، خاص طور پہ ان کی جو موجودہ حکومت ہے جو ہندواتا پہ مبنی ہے نظریے پہ، وہ پاکستان کے وجود کو تسلیم نہیں کرتے. صحیح. اور انہوں نے کبھی پاکستان کو افغانستان کے ذریعے، کبھی بلوچستان کے ذریعے، کبھی ڈائریکٹ اٹیک کر کے، کبھی پلوامہ، کبھی بٹگرام، کبھی کسی طرح الزام لگا کے پاکستان پہ حملے کیے، ڈائریکٹلی انڈائریکٹلی، اور پھر پاکستان کے خلاف ایک سفارتی محاذ کھولا، میڈیا کا محاذ کھولا، جس نے پاکستان کو دنیا بھر میں بدنام کرنے کی سازش کی. ان کوششوں میں ایک واقعہ ہوا اور پاکستان نے بہت سمجھداری سے حقائق کا سامنا کرتے ہوئے یہ کہا کہ نہ پہلے ہمارا قصور تھا، نہ اس واقعے میں ہم قصوروار ہیں. ہم ہر طرح کی انویسٹیگیشن میں ہندوستان سے تعاون کرنے کو تیار ہیں. بالکل ہندوستان طاقت کے زون میں تھا، اس نے کہا نہیں، اس نے ہم پہ وار کر دیے، اور اس کے نتیجے میں پاکستان نے پہلے بھی ان کے طیارہ گرایا، دوسرا طیارہ ڈیمیج ہوا، اس کا پائلٹ پکڑا گیا، اور ایک گڈ ول جسٹر کے طور پہ اس کو واپس کر دیا کہ ہم جنگ نہیں چاہتے، ہم حالات خراب نہیں چاہتے، ہم اپنے لیے امن چاہتے ہیں، اور ہم ساری دنیا اور خاص طور پر ہندوستان کے لیے بھی امن چاہتے ہیں. بالکل ہم ہندوستان کے لیے بھی کوئی بربادی کی داستان نہیں لکھتے. لیکن انہوں نے ہم پہ یہ یلغار جاری رکھی، اور اس زوم میں انہوں نے پاکستان پہ حملے کر دیے. ہماری افواج نے ان کو ترکی بترکی جواب دیا، اور اگر انہوں نے ہم پہ ڈرون حملے کیے تو جواب میں ڈرون ہوئے، میزائل آئے تو جواب میں میزائل گئے، جہاز آئے تو جواب میں جہاز گئے، اور انہوں نے پاکستان کی آبادیوں پہ حملے کیے. بالکل اس کے جواب میں ہماری فضائیہ نے ان کی کنٹونمنٹس کے ساتھ مختلف جگہوں پہ ویرانوں میں جا کے بم پھینک کے یہ میسج دیا کہ اگر ہم چاہیں تو ہم آپ کی انسٹالیشن تباہ کر سکتے ہیں، یہی بم آپ کے کنٹونمنٹس میں گر سکتے ہیں، لیکن ہم چاہتے ہیں، ہم اس قابل ہیں کہ جواب دے سکیں، آپ ہمیں نہیں روک سکیں گے. لیکن وہ اس بات کو نہیں سمجھے، اور پھر انہوں نے وہ لمحہ آ گیا کہ پاکستان پہ سینکڑوں جہازوں کے ساتھ ایک یلغار کی تیاری ہوئی، اور ان کو یہ اندازہ نہیں تھا کہ پاکستان نے اپنی دفاعی تیاریاں کر لی ہیں. اس کے پاس اپنے دفاع کے لیے ایٹمی ہتھیاروں سے لے کے عام پستول بندوق تک اپ ٹو ڈیٹ ہتھیار، ٹیکنالوجی اور تیاریاں موجود ہیں. اور اس کا اظہار ساری دنیا نے پھر دیکھا کہ دنیا کے وہ بہترین جہاز، کوئی شک نہیں ہے، وہ جو امریکی صدر ٹرمپ کہتا ہے نا کہ بیوٹیفل بیسٹ پلینز آف دا ورلڈ، اس میں کوئی شک نہیں ہے. بالکل وہ دنیا کے بہترین جہاز جو تھے ان کے گمان میں اس نے ہم پہ حملہ آور ہونے کی کوشش کی، اور جواب میں ہمارے فوج نے، ہماری فضائیہ نے، کمانڈر ان چیف یعنی فیلڈ مارشل کی قیادت میں جو کام کیا، ساری دنیا اس سے ششدر رہ گئی، اور پاکستانی دفاع کی صلاحیتوں کی کو انہوں نے اپریشیٹ کیا، اور ساری دنیا نے پاکستان کی عزت کی، اور پاکستان کے موقف کو سیکنڈ کیا کہ پاکستان حملہ آور نہیں ہے، پاکستان دفاع کر رہا ہے. اس کے بعد انہوں نے ہم پہ، جب وہ ابھی وہ کہتے ہیں نا کہ سیاسی بلی کھمبا نوچے، وہ کھمبا نوچنا شروع ہوئے، اور انہوں نے دنیا بھر میں پاکستان کے خلاف سفارتی مشن جاری کیا، سفارتی جنگ شروع کی. صحیح. اور اس کے جواب انہوں نے کئی مشن بھیجے بڑے بڑے ساری دنیا میں. جواب میں ہماری حکومت نے بلاول بھٹو زرداری صاحب چیئرمین پاکستان پیپلز پارٹی کی قیادت میں ایک چھوٹا وفد بھیجا، اور اس وفد نے جس طرح پاکستان کا دفاع کیا، جس طرح انہوں نے پاکستان کا موقف جا کے دنیا کے سامنے رکھا، اس پہ
उनके हिंदुस्तान का वो सारा मुकदमा जो है तो वो फारिग हो गया और दुनिया ने पाकिस्तान की तारीफें की। और आज अल्हम्दुलिल्लाह ये एक हमारे लिए परेशानी का लम्हा भी है लेकिन शुक्र का लम्हा भी है। आज ईरान और इजराइल और अमेरिका की जो जंग शुरू हुई है, आप जरा गौर कीजिए, एक तरफ ईरान और इस्लामी ममालिक है जो एक दूसरे के मुतहारिब खड़े हैं, दूसरी तरफ अमेरिका है जो ईरान के वजूद को नहीं मानता, ये उनके वजूद को नहीं मानते, तीसरी तरफ चीन और बाकी ममालिक है। और वो सारे के सारे अगर किसी मुल्क पे मुतमैन है वो पाकिस्तान है, और वो पाकिस्तान को अपना सालिस मान रहे हैं, वो पाकिस्तान की तारीफें कर रहे हैं। और आज दुनिया इस बात को मान चुकी है कि पाकिस्तान एक पुरअमन मुल्क है, ये खुद फसाद का शिकार है, उसके ऊपर फसाद मुसल्लत करने की हिंदुस्तानी कोशिशें कल भी नाकाम हुई, आज भी नाकाम होंगी। और अगर खुदा न खास्ता अल्लाह न करे वो वक्त आए कि हिंदुस्तान फिर किसी मुहिमजुई का सामना करे, फिर शिकार हो, तो उन्हें इस बात का सबक होना चाहिए कि पाकिस्तान ने कल भी अपने दिफा के लिए भरपूर तैयारियां की थी, आज भी पाकिस्तान आपके अज़ाइम और आपकी सलाहियतों को सामने रखते हुए भरपूर तैयार है। अल्लाह ना करे वो वक्त आए, मैं फिर कहूंगा कि हम अपने लिए अमन मांगते हैं, हम सारी आलम के लिए अमन की कोशिशें कर रहे हैं, और हम जो अपने लिए मांगते हैं वो हिंदुस्तान के लिए भी अमन मांगते हैं। हम उसके साथ पुरअमन डायलॉग के जरिए अपने मामला हल करना चाहते हैं। हम हिंदुस्तान के अवाम की तबाही नहीं चाहते, हम अपने अवाम के लिए अमन चाहते हैं, हम हिंदुस्तानी अवाम के लिए भी अमन चाहते हैं, दुनिया के लिए भी अमन चाहते हैं। ठीक, बहुत शुक्रिया सर, बहुत शुक्रिया। कमर ज़मान कायरा साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अगवान ऐं अॻूणा जेके वफ़ाक़ी वज़ीर बि रहिया आहिनि इंफॉर्मेशन जा, उन्हनि जो मौक़िफ़ पंहिंजे साम्हूं आहे। संध्या ॾाईंदासीं मुख़्तसर नगो उन्हनि को पैगाम न बि पाण ईंदासीं, फॉरेन पॉलिसी के हवाले से आपसे जानना चाहेंगे जी। अच्छा, हिकिड़ो गीत आहे जेको अमानत अली साहब जो आहे, उहो उन सां थोरो घणो मुंहिंजो जज़्बो जेको आहे न सो है वतन पाक वतन, है वतन पाक वतन, पाक वतन, पाक वतन है मेरे प्यारे वतन, है वतन पाक वतन। तुझसे है मेरी तमन्नाओं की दुनिया परनो, अज़्म मेरा कभी मेरे इरादे हैं गैर, मेरी मस्ती में अना है, मेरी हस्ती में गुरूर, जा फिज़ा मेरा तख़य्युल है तो शीरीं है सुखन, है वतन प्यारे वतन, है वतन पाक वतन। मेरा दिल तेरी मोहब्बत का है जां बख्श दयाल, मेरा सीना तेरी अज़मत का है रंगीन हिसार, मेरे महबूब वतन तुझ पे अगर जाऊं निसार, मैं ये समझूंगा ठिकाने लगा सरमाए तन, है वतन प्यारे वतन, है वतन पाक वतन। शानदार, बिल्कुल। अच्छा, टाइम असां वटि घटि आहे, सो तमामु घणी महिरबानी अबड़ो साहिबु, अवां असांखे वक़्तु ॾिनो। मुख़्तसिर को अवां जो पैगाम, पोइ वरी असां साईं पोइ सर पैगाम मोकिलाणी ॾे वेंदासीं, वरी नवां केस बि जॉइन कंदा। नंढो ई आहे, जीअं साईं ॻाल्हि कई इकोनॉमी जी, त असां हाणे जंहिं शइ खे लैक कयूं था उहा इकोनॉमी आहे, असांखे हाणे फोकस उन ई शइ खे करिणो पवंदो। बाक़ी जेकी असांजी मिलिट्री आहे
फॉरेन वारी जेकी असांजी पॉलिसी आहे उनखे बि थोरो ॾिसणो पवंदो, साईं उनखे वधीक बहितर डिफाइन करे सघनि था। लेकिन मां चवंदुसि हाणे इकोनॉमी ते असांखे हिन फोकस करणु घुरिजे। जेके असांजा रिटर्न्स हुया असां उन्हनि खां हाणे अॻिते निकिरी चुका आहियूं। सही। तो इकोनॉमी, जैसे आप शुरू में भी कहा कि सफारती महाज पर हम जीत चुके, दिफाई महाज पर कोई मुकाबला नहीं, तो जो पॉइंट्स अभी रह रहे हैं फॉरेन पॉलिसी के हवाले से या इकोनॉमी के हवाले से, अगर आप इससे रिलेटेड कोई पैगाम दें। जी, मार्का मईशत को अब हमने जो है वो वो करना है, हमने अचीव करना है। और अब जैसे आपने बताया कि पाकिस्तान के सारे टिक्स जो हैं वो पूरे हो गए हैं, बॉक्स में सिर्फ एक इकॉनमी है। और मैं समझता हूँ कि आइंदा आने वाले हालात जो हैं और ये जंग बंदी भी जो अभी होगी आगे, ईरान और सीज़ फायर तो अभी है, बट ये जब ख़त्म होगा तो ये भी एक मार्केट एक्सेस बनेगा। और जैसे मैंने कहा, पॉलिसीज़ को बनाना ज़रूरी है ताकि हमारे इंडस्ट्रीज़ जो हैं वो यहाँ लगें, हमारे लोगों को रोज़गार मिले और हमारी इकोनॉमी फले फूले। देखें, बाहर से कोई नहीं आएगा इन्वेस्ट करने जब तक आपका अपना घर जो है वो ऑर्डर में नहीं होगा। जब तक आपके लोकल इन्वेस्टर इधर पैसा नहीं लगाएंगे, बाहर वाला नहीं आएगा। तो उसके लिए हमें पॉलिसी बनानी है। जहाँ तक पाकिस्तान की फ़ॉरेन पॉलिसी है तो मैं उसको इस तरह डिफ़ाइन करूँगा कि पाकिस्तान की जो फ़ॉरेन पॉलिसी रही वो थी पीस ओवर प्रोवोकेशन, डायलॉग ओवर डिवीज़न और डिप्लोमेसी ओवर एस्केलेशन। ये पाकिस्तान की पॉलिसी शुरू से रही और इसी पॉलिसी के नतीजे में आज पूरी दुनिया पाकिस्तान की मद्दा है। पूरी दुनिया पाकिस्तान की इस पॉलिसी को अप्रिशिएट कर रही है और वो पाकिस्तान के ऊपर नज़रें जमाए बैठे हैं कि जो उसका सही रोल है इस नॉट ओनली इन दिस रीजन एज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट प्लेयर बट इन द वर्ल्ड, कि वो ऐसा तरीके से निभाए। और मैं आपको, आपके चैनल की तवज्जो से सबको फर्स्ट कमेमोरेशन ऑफ द सक्सेस ऑफ मार्का हक बहुत बहुत मुबारक हो। आपको मुबारक हो। आपका बहुत शुक्रिया फजल करीम दादा भाई साहब, आपने हमारे वक्त निकाला। मेजर अब्दुल रज़ाक अबड़ो साहब, अवां जो भी तमाम घणी मेहरबानी है। फारूक मोराई साहब, अवां जो भी तमाम घणी मेहरबानी। अवां असांखे वक्त नो मुख़्तसिर जेकॾहिं अवां बि को पैगाम ॾियणु चाहियो पोइ पाण एंडिंग न ईंदासीं, वरी नवां दोस्त जेके आहिनि उहे असांखे जॉइन कंदा। हीअ ट्रांसलेशन पंहिंजी ईअं हलंदी रहंदी। में ॻाल्हि आहे त भई जेको आहे सो हक़ीक़त इहा आहे त साईं जेको आहे ॿुधायो, फज़ल करीम साहिबु जेको आहे इहो ॿुधायो त भई जेको आहे सो असां हर ॻाल्हि में अॻियां आहियूं। असांखे हींअर कशकोल खे भॼणो पवंदो। जेको आहे हींअर जेके हालात आहिनि, हींअर पाकिस्तान जो जेको इमेज आहे या जिथे वञो था जेका सब पासपोर्ट जी जेका अहमियत आहे उनखे ॾिसंदे हींअर असां हींअर आहे छा, असां वटि जेको आहे थोरी घणी जेका हिते सनती तौर ते जेके एक्सपोर्ट थिए थी, कुझु उन मां पैसा अचनि था या जेके ॿाहिरि पाकिस्तानी कमाइनि था उहे जेको ज़र मुबादिला खणी था अचनि, उन मां पाकिस्तान हले पियो। हक़ीक़त इहा ई आहे त लेकिन जॾहिं सॼी दुनिया जा हालात ख़राब थींदा त ज़ाहिर उते पाकिस्तानी आहिनि, उन्हनि जो बि हथु मुझंदो, उहे पैसा कोन मोकिले सघंदा या उहे वापसि ईंदा, कमु न हूंदो त पोइ ज़ाहिर पाकिस्तान जे लाइ मसइला वधंदा। हाणे हीउ मौक़ो आहे असांखे जेको आहे असां जो के बि तरीक़े सां जीअं दिफ़ाई मुआइदो कयो आहे सऊदीअ सां, कतर सां, अहिड़े तरीक़े सां असांखे हिन में बि जेको आहे ॾिसणो आहे त मुआशी तौर ते जेको आहे मुस्तहकम थियण जे लाइ तमामु घणी जेको आहे महिनत करणी पवंदी। तमामु ज़बरदस्त पंच लाइन तव्हां ॾिनी आहे त कशकोल भञे छॾियो। जी नसीर साहब, ठीकु आहे। सो हिते असां मोकिलाणी कंदासीं महिमाननि जी वंस अगेन तमामु घणी महिरबानी। सो ब्रेक लाइ वञूं था, न्यूज़ ब्रेक आहे, उनखां पोइ वरी हीउ ट्रांसमिशन जो सिलसिलो ईअं ई जारी रहंदो।